छॾे इहे वीचार मिठड़ी मिठड़ी निंड पिरिया जे मिठड़ी मिठड़ी निंड पिरिया जे पासे में कर यार। वाह 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 वाह। So assalamu alaikum everyone, this is your host and host Mazhar Sethar and welcome to 7 to 9 with Mazhar Sethar and welcome to the भली काट हूंदा। उम्मीद है बिल्कुल ठीक हूंदा, मज़े हूंदा, ख़ुशि हूंदा। ऐं तव्हां सां लास्ट वीक न हुयासीं बिकॉज़ ड्यू टू कल्चर जो जेको इवेंट हुयो, एकता जो ॾियारो हुयो, उहो सेलिब्रेट पिया कयूं। ऐं हिन साल जेको एक्चुअली उनवान हुयो या जेको थीम हुयो उहो मुंहिंजी इलाही दिलि जे वेझो हुयो बिकॉज़ सिंध जो थीम हुयो त इल्मु पिरायो सिंध संवारियो। ऐं तव्हां यकीन कयो, मां त पंहिंजो पाण सां इहो त माना हमेशह शुरू खां वठी इहा कोशिशि हूंदी आहे त माण्हू पंहिंजी एजुकेशन खे प्रमोट करे ऐं नियाणियुनि जी एजुकेशन खे प्रमोट करे ऐं ॿार स्कूल वञणु घुरिजनि। ऐं हिन दफ़े ॾाढो दिलि जो वेझो हिनखे भरपूर तरीक़े सां सेलिब्रेट कयोसीं असां ऐं का कमिटमेंट बि कईसीं। ऐं जेतिरो थी सघियो बीइंग अ आर्टिस्ट जेका हिकिड़ी तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे उहा एक्चुअली माना मां कोशिशि कयां माण्हुनि खे हर प्रोग्राम में कंटिन्यूअस वीक मां सेलिब्रेट कयो आहे इहो डे त लेट्स डू समथिंग एंड स्प्रेड करणु घुरिजे ऐं माण्हुनि खे ॿुधाइणु घुरिजे त एजुकेशन इहा आहे जेका वाहिद हल आहे जेका असांजा 99% जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे सभु हल थी सघनि था। असां सुठो डॉक्टर्स थी सघूं था, इंजीनियर थी सघूं था, आर्किटेक्चर थी सघूं था, आर्टिस्ट थी सघूं था, IT जा एक्सपर्ट थी सघूं था। दुनिया ॾाढी तेज़ी सां तरक़ी करे रही आहे ऐं मूंखे लॻे थो जेकॾहिं असांजो लिटरेसी रेट मां पढ़ां पियो वञे त लिटरेसी रेट कंहिंजा केतिरा यूरोप में बि ठीकु आहे, समां इलाही लिटरेसी रेट घटि आहे, पर 93% खां वधीक जेको लिटरेसी रेट आहे उहो श्रीलंका जो आहे, जंहिंखे असां श्रीलंका जो 93% रेट लिटरेसी रेट आहे। त इमेजिन कयो त 93% माण्हू पढ़ियल आहिनि ऐं 80 जो लिटरेसी रेट तव्हांजे साम्हूं आहे। ऐं असां सिंध जी ॻाल्हि कयूं था त एजुकेशन जो निज़ाम, एजुकेशन जो सिस्टम, असांजा ॿार केतिरा एजुकेशन वठनि था यू नो वेरी वेल। ऐं पावर्टी अनएम्प्लॉयमेंट असां वटि इलाही केतिरी आहे ऐं असां वटि स्किल बेस बि माण्हू घटि आहिनि, मज़दूरी था कनि, वेज शायदि ओतिरो कोन थो मिले वञे। असीं चऊं था त सिंध पंहिंजी आहे, ओन थो कयां पंहिंजी धरती खे। हिकु माण्हू हिकु ॿारु पढ़ियल हुजे शायदि ख़्वाहिश हूंदी आहे त असांजी नियाणी बि कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स में वेहनि ऐं बराबरी वारो इक्वालिटी बराबरि डील कयो वञे त जेतिरो पुट जी अहमियत आहे ओतिरी नियाणीअ जी अहमियत आहे। ऐं इन वेलकम टू 7 to 9 विथ मज़र सिठार में वेलकम चवंदा, भली का चवंदा। उम्मीद आहे बिल्कुलु ठीकु हूंदा, मज़े में हूंदा, ख़ुशि हूंदा। ऐं लास्ट हफ़्तो जेको तव्हां सां गॾु न हुयुमि बिकॉज़ कल्चर डे, एकता जो ॾियारियूं ऐं KTN जो डिफरेंट खूबसूरत ट्रांसमिशन थी, कशिश ते ट्रांसमिशन हुई, KTN ते हुई, KTN न्यूज़ ते हुई ऐं सॼे सिंध में न पर सॼी दुनिया में जिते किथे एकता जे ॾियारे ते, टोपी अजरक जे ॾियारे ते या असांजो जेको उनवान हुयो इल्मु पिरायो सिंध संवारियो, दुनिया जे कुंड कुर्छ में जिते जिते सिंधी ॿाहिरि रहनि पिया, जेके सिंध में रहंदा आहिनि सभिनी सेलिब्रेट कयो ऐं ॾाढी ख़ुशी बि थिए। डिफरेंट जॻहनि ते सखर, शिकारपुर, लाड़काणो, हैदराबाद, कंदकोट, कश्मीर, घोटकी, रड़की, ॾरकी, पनो, आकिल ऐं खैरपुर, नाथिन शाह, लाड़काणो, मदेजी, सेवन शरीफ, जामशोरो, हैदराबाद में, कराची में डिफरेंट जॻहनि ते नंढा नंढा इवेंट्स हुआ। इवन डिफरेंट कॉलेजिस, यूनिवर्सिटीज़ में इहे ॾियारा सेलिब्रेट कया पिया, ॾाढो सुठो लॻो। बट अॼु हिन साल जो जेको इनवान हुयो इहो तव्हां विसारियो न, सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो, इहो न सोचो त इल्मु पिरायो सिंध संवारियो। जे 99% मसइला तव्हांजा जेको न इल्मु पिराईंदव, एजुकेशन ॾींदव त असांजा मसइला हल थींदा ऐं स्किल बेस कुझु न कुझु कमु करणु घुरिजे। ऐं मां स्पेशली जॾहिं मां इहे शोज़ सेलिब्रेट थियो त मां कोशिशि करे एजुकेशन बि पढ़ां पियो त यार यूरोप में केतिरो रेशो आहे, वेस्ट में कीअं आहे, USA कीअं आहे, UK कीअं आहे, या जेके वॾा वॾा मुल्क आहिनि, नीदरलैंड कीअं आहे, इहे मतिलबु खोट खारा मुल्क आहिनि जेके ॾिसूं पिया। वरी एशिया अचूं पिया, गल्फ कंट्रीज़ ॾिसूं पिया, GCC जेके आहिनि, त ओवरऑल उन्हनि जी कीअं लिटरेसी रेट आहे। त मां सरप्राइज़ जॾहिं श्रीलंका जो 93% खां मथे रेट हुयो लिटरेसी रेट। ऐं पंहिंजो थो ॾिसां त मूंखे माना चई कोन थो सघां अलाए केतिरा असां वटि हज़ारनि जी तादाद में स्कूल आहिनि, ॿार कोन पिया वञनि। असांखे डिफरेंट इन इशू खे सीरियस सोचणु घुरिजे ऐं स्पेशली नियाणी जी तालीम खे प्रमोट कयो। तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ी औरत जेकॾहिं पढ़े थी त उहो सॼो घर थो पढ़े। महिरबानी करे नियाणे खे तालीम ॾियो। ऐं मूंखे यादि आहे त जॾहिं मां हाणे कोई 6 महीना 8 महीना वियोसि त मूंखे ॾाढी मूवमेंट, हिकिड़ी ॾाढी मज़ेदार क़िस्म जी मूवमेंट अर्ली इन द मॉर्निंग मुंहिंजी शूट हुई हुन में थरपारकर में, जॾहिं आउं बदीन वारे रोड ते वञी रहियो त सुबुह जो सवेर मूंखे यादि आहे त डिफरेंट जॻहनि ते रोडनि ते जेको आहे माण्हू बीठा हुया, ॿार बीठा हुया जेके स्कूल जी बस खणंदी आहे या माण्हुनि खे मोटरसाइकिल वारो त ॾाढो घणो सीन हुयो हुते, ॾाढो टेंशन बि थिए पियो। बट हिकिड़ी शइ
सुठी लॻी त ॿार सुबुह सवेल तयारु थी करे रोडनि ते बीठा भले नंढनि नंढनि कचे घर हुजनि पर उहे ॿाहिरि अची बीहनि पिया उन वालदेन गॾु आहे त उहे ॿार स्कूल मोकिलनि पिया हिकिड़ी इंस्पिरेशन आई मोटिवेशन आई देर वाक़ई एक्ज़ैक्टली ऐं इहो ई चवंदा सिंध मुर्के पई सो वेल अॼु असां कचहरी कंदा संडे आहे संडे ॾींहुं डेफिनेट फंडे ॾींहुं आहे ऐं अॼु असांखे तमामु बहितरीनु हाल वाल थींदो कचहरी थींदी ऐं हमेशह हिकिड़ी ॻाल्हि सिंध में बेताशा टैलेंट मौजूदु आहे सिर्फ़ु उन्हनि खे को प्लेटफॉर्म मिले का उनखे अपॉर्चुनिटीज़ मिले ऐं उन्हनि खे को थोरो एक्सपोजर मिलणु घुरिजे सो आउं हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहियां जॾहिं अक्सर कई कॉन्फ्रेंस में वेंदो आहियां कन्वेंशन में त अक्सर करे मां थार पार कंदो इहा ॻाल्हि की त वी नीड अ पीपल फ्रॉम हेयर वाई नॉट असां वटि डिफरेंट फील्ड में थर पार कर खाऊं इन डिस्ट्रिक्ट खाऊं मातली खाऊं बदीन खां हिन साइड जा आर्टिस्ट अचणु घुरिजनि ऐं ॾिसां थो सॼो उतर पियो आहे लारकाणो शिकारपुर सखर घोटकी ऐं मदेजी वारा या सखर शिकारपुर एॾो माण्हू आर्टिस्ट आहिनि त वाई नॉट एॾो जो बि हिकिड़ा आर्टिस्ट हुजणु घुरिजे त फाइनली ॾिसो शयूं केॾी तेज़ी सां चेंज थी वञनि पहिरियों हिकिड़ो प्रिंट खां पोइ इलेक्ट्रॉनिक मीडिया स्टिल हले थो पर उन खां अलावा जेको हिकिड़ो डिजिटल मीडिया आयो आहे डिजिटल मीडिया एॾो प्लेटफॉर्म आहे जेके आर्टिस्टनि खे मौक़ो न मिलियो आहे अपॉर्चुनिटीज़ न मिलियूं आहिनि उन्हनि पंहिंजो पाण मञायो आहे पाण कमु कयो आहे पाण अहिड़ो कमु बहितरीनु कमु कयो आहे त उन्हनि खे ज़रूरत बि न पवल हिकिड़ो ओपन फोरम आहे जिते का चीट न आहे ख़बर आहे त उनखे केतिरा माण्हू लाइक था कनि केतिरा माण्हू था लाइक कनि त अहिड़े तरीक़े सां असां हिकिड़े ॿ नौजवान आहिनि जेके इंटायर दे आर डूइंग अमेज़िंग तमामु बहितरीनु कमु पिया कनि ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हुननि जा मां राति माना स्पेशली मां चवंदो वञा थो ॾिसां एक्ज़ैक्टली वॉट दे आर डूइंग हिकिड़ो जेको टेस्ट आहे लैंग्वेज जो हिकिड़ो जेको असांजो हिकिड़ी जेको बाउंड्रीज़ आहिनि माना असां वटि जेकॾहिं कंहिंसां सच में महिमान सां बि कंदा आहियूं या कंहिं दोस्त सां बि कंदा आहियूं हिकिड़ी उहा बाउंड्री में रही करे सभु शयूं थियनि पियूं ऐं हिकिड़ो लैंग्वेज खे पंहिंजी खे प्रमोट पियो करे हिकिड़ो चयो वेंदो आहे 30 किलोमीटरनि खां पोइ हिकिड़ी लैंग्वेज जो चेंज थींदी आहे उहा ऐं उहो हिकिड़ो टेस्ट आहे ऐं सॼा वीडियो ॾिठुमि ॾाढो मज़ो आयो ॾाढो मतिलबु माना मूड सही थी वञे तव्हांजो ऐं उहो आर्टिस्ट केॾो न कमाल आर्टिस्ट आहे जेको तव्हांजे कंहिं बि टेंशन में अचो 5 मिंट तव्हां 10 मिंट वीडियो ॾिसो ऐं तव्हांजे चहिरे ते मुस्कुराहट अचे उहो जस लाणा सो अॼु असां गॾु आहिनि बदीन शहर जा ऐं सोशल मीडिया ते तव्हांखे ॾिठो हूंदो अॼु असां सां गॾु इमरान ऐं फाज़िल आहिनि जंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे ॾाढो तमामु बहितरीनु कमु पिया कनि तमामु सुठा वीडियोज़ पिया उन सभिनी खे वेलकम चवंदासीं अस्सलाम वालेकुम फाज़िल कीअं आहियो ठीकु आहियो ख़ुशि आहियो ऑल इज़ वेल इमरान तव्हां कीअं आहियो थैंक यू सो मच ऐं दिलि सां तव्हांखे वेलकम चवां थो भलीकार चवां थो थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस ऐं ॾाढो सुठो लॻंदो ॾाढी कचहरी कंदासीं ऐं तव्हां ॾाढो सुठो कमु पिया कयो ऐं बेसिकली तव्हां बदीन जा आहियो जी सर ॿई बदीन जा स्टार्ट कंहिं वरितो कंहिं सोचियो त पहिरियों कमु करणु घुरिजे अच्छा तव्हां वॾो आहियां उस्ताद थी रहियो आहियां अच्छा टीचर आहे तव्हांजो टीचर आहे स्कूल में पढ़ाइण आयो त पोइ माना घर वारा असांखे चवंदा ख़राब इन कयो ख़राब हा अच्छा त इनिशिएटिव तव्हां वरितो त असांखे पाण ई वीडियोस ठाहिण घुरिजनि मतिलबु इलाही टाइम पहिरीं पर माना फिल्म मेकिंग जो स्टार्ट जेको वठायो उहो सर फाज़िल वठो फाज़िल तव्हां मतिलबु इहो कॾहिं हाणे स्टार्ट कयो या प्रीवियस में तव्हां आर्टिस्ट रहिया हो थिएटर कयो या कुझु थिएटर पहिरियों कुझु कोन कयो असांजी इहा शुरूआति थी 2010 में आउं शाह लतीफ़ स्कूल में टीचर थी आयो हा बदीन बदीन में हा सो ही मुंहिंजे पासे में वेठो आहे मुंहिंजो शागिर्द हो सही आहे हिन मूंखे चयो सर तव्हांखे पढ़ाइण सही कोन थो अचे अच्छा यू आर नॉट पहिरीं असांजी मुलाक़ात थी मतिलबु विढ़ण सां अथई जी तव्हां सॼो लुॾो पिया हीउ जेको तरीक़ो तव्हांजो सही कोन्हे तव्हां उस्ताद सही कोन आहियो ऐं मूंखे कावड़ चढ़ी वई मुंहिंजो जेके न उस्ताद सही न आहियां त पोइ आउं वञा थो पोइ आउं वियो हलियोसि वरी प्रिंसिपल मूंखे रोकियो मूंखे चई यार हिननि तव्हांखे निगलेक्ट कयो ऐं तव्हां वञो पिया मां कुझु अहिड़ो करे ॾेखारियो जो माना हीअ तव्हांजो माना हीअ माना पेर धोई पिया माना पूजा कंदा आहिनि जी सर पोइ छा करियां चई तूं क्लास टीचर थी ऐं हिन जो माइंड सेट करे ॾेखाराई तोखे फेवरेट अचनि पोइ तोखे सलाम कंदुसि पंहिंजो टैलेंट ॾेखार मुंहिंजो चलो ठीकु आहे आउं हुननि जी क्लास में वियसि वरी क्लास टीचर थी वियसि पोइ बाबा इनकला बि ॻाल्हियूं इनकला बि शहरनि सां सॼी दुनिया भरी पई आहे पोइ हे मुंहिंजा सभु फैन थी विया ऐं हे हिनजी सॼी क्लास आर्टिस्ट हुई ऐं पोइ हीअ आर्ट जॾहिं मूं ॾिठो न मूं चयो बाबा हे सभु फनकार आहिनि अच्छा फनकार हा फनकार आहिनि सभु अहिड़ा ॻाल्हाइण जा मूं चयो बाबा हिननि ते त खणी फिल्म ठाहींदसि मूं ठाही बि हुई अच्छा तव्हांखे इहो पर पाण इन अपार्ट फ्रॉम जेको तव्हांजो कमु थिए थो हिन खां अलावा अॻे में बि तव्हांखे इहो दिमाग़ में हुयो यार जीअं तव्हांखे मां फिल्म ठाहिणी आहे या तव्हांखे दिमाग़ में त हीअ कमु करे सघिजे सर उहो छा थियो जो क्लास में असीं हिकिड़ा निभाग आहे मथां अंजा असांजी माना शक्ल न कुझु सो हाणे ध्यानु कीअं माण्हुनि जो हासिलु करियूं पोइ उते छोकिरियूं जेकियूं हूंदियूं हुयूं या नौजवान त पोइ शाहरुख खान वणंदो हो पोइ आउं वरी कोशिशि कंदुसि शाहरुख जो आवाज़ु कढां पोइ आउं शाहरुख जो आवाज़ु कढंदो सभु मुंहिंजे मुतवजा थींदा हुआ त पोइ वरी अहिड़े तरीक़े सां फिल्मूं ॾिसी फिल्मुनि जो दीवानो थी वियो पोइ मुंहिंजो ठाहिणु घुरिजे पोइ असां बड़ी एजुकेशन जेको टीवी आहे जी सर अच्छा बोल तव्हां केतिरो साल कमु पिया कयो इमरान सर असां माना सर फाज़िल आयो पहिरीं शौक़ु ते लही स्कूल जा ड्रामा वग़ैरह कया हुआ पर माना सर फाज़िल आयो तुंहिंजो यार
माना हिकिड़ी फिल्म ठाहिणु चाहियां थो जंहिं फिल्म जो नालो 80 रुपया। 80 रुपया मतलब पहिरीं फिल्म 80 रुपया, उहो माना ॿुधण सां ई स्टोरी बि ॾाढी मज़ेदार हुई। हा सो उहा माना फिल्म ठाही, पोइ असां माना उते लोकल हिकिड़ी नंढी टीवी उते हलाई त माना 4 माण्हू असांखे ॾिसण लॻा, यार तव्हां ॾाढी भली फिल्म ठाही, ॾाढो ज़बरदस्त कमु पिया करियो। माना असां ख़ुशी ते यार ही मतलब यार ही कहिड़ो मज़ेदार कमु आहे, हिते स्कूल में पढ़ूं था, मैथ्स कोन थी अचे, पढ़ाई था करियूं, घर में केरु पुछे कोन थो, माना हिन पासे केॾी इज़त आहे। तो माना हिकिड़ो इंट्रस्ट बिल्डअप थियणु लॻो। पोइ आहिस्ता आहिस्ता पोइ माना पोइ हिन सां सर फादर सां ॿी फिल्म ठाही। पोइ असां माना पंहिंजे ई शहर जे अंदरि ऑडिटोरियम हॉल हूंदो, पंहिंजा पैसा ख़र्च करे दोस्तनि खे मिंथू करे ईंदा हुआसीं, अची ॾिसो हिकिड़े बजे टिकट रखियो, असां ई वरितो उहो संघर्ष फिल्म असांजी रिलीज थी त असीं ईद ते रिलीज कंदा हुआसीं। सो मूं वरी इमरान खे चयो, मूं चयो यार पंहिंजा जेके कैरेक्टर आहियूं सभिनी घर में फिल्म ॾिठी आहे, हाणे पाण तयार थी हलूं था, हर को ॾिसंदो पाण खे अड़ी एक्टर पिया वञनि हेॾा होॾा, ही माना पाण सेलिब्रिटी। सो असीं इहो पंहिंजो ख़्यालु ठाहे करे ॿाहिरि निकितासीं, पेन बि खणी खीसे में निकितासीं, त ऑटोग्राफ ॾींदासीं, ॿ 2 पन्ना बि खणी खीसे में रखिया, भाई हिते ऑटोग्राफ ॾींदासीं, चलो ठीकु आहे, असीं वञूं पिया हेॾा होॾा ॾिसूं पिया, को माण्हू न हुजे जेको असांखे ॾिसी सुञाणे इहे एक्टर पिया वञनि। सो वरी पाड़े में गली, असां गली मां हिकिड़ा मटियासीं त ॿाहिरि नंढड़ा रांदि वेठे घुरी, उन्हनि असांखे ॾिठो, अरे हे चिली मिली चुपली आहिनि, किरदारनि जा नाला, हे चिली मिली चुपली, अरे तव्हां चिली मिली चुपली आहियो? असां चयो हा 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 असीं चिली मिली चुपली आहियूं। अच्छा 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 पत्थर खाऊं ऐं असां हणनि था, चिली मिली चुपली, चिली मिली चुपली, असांखे अॼु ताईं ख़बर कोन पई आहे फन थियो रियल में वेरी गुड। पोइ लेट्स कम टू त पोइ तव्हां वरी हीउ जेको हाणे स्टार्ट कयो, तव्हांखे शुरू में माना 2010 में तव्हां स्टार्ट कयो आहे, तव्हां चयो असां स्टार्ट करणु शुरू पर 2021 में, एतिरनि सालनि खां पोइ तव्हांखे प्योर हिकिड़ो फीडबैक मिलणु शुरू थियो, तव्हांखे ॾाढो तमामु सुठो फीडबैक आहे सोशल मीडिया, शुक्र आहे। त इहो तव्हां प्रॉपर कॾहिं खां स्टार्ट कयो जेको हाणे तव्हां वीडियोस ठाहियो पिया? सर पहिरीं थोरो माना हिकिड़ो ॿुधायां, सर फाज़ल जेको आहे पहिरीं फिल्मूं ठाहियूं, पोयां लॻी वियो पंहिंजी लाइफ में, फाज़ल छॾे वियो, पहिरीं फाज़ल मूंखे ख़राबु कयो, पोइ मूं फाज़ल खे ख़राबु कयो, पोइ वरी आउं फिल्म मेकिंग सां लॻा पियो, कुझु माना यूनिवर्सिटी लाइ ट्राई कयो हेॾा होॾा हर तरह सां, पर माना जेके वरी फिल्म मेकिंग मूं कोन छॾी। पोइ हिकिड़े ॾींहुं असां सां माना इहो ॾाढो मज़ेदार वाक़ियो थियो, असां माना कंदा आहियूं रोज़ वॉक कंदा आहियूं, ऐं फाज़ल सुबुह सवेरे उथी करे, फ़र्क़ु कोन आयो अलाए, कंदा आहियूं वॉक कंदा हुआसीं। त पोइ हिकिड़े जॻह फाज़ल छा कयो, मोबाइल कढी नंढड़ी वीडियो ईअं शूट कई, जस्ट व्लॉगिंग टाइप में, असां वॉक पिया करियूं, इहे वीडियो असां छो शूट कई हुई, इहे असां इन करे शूट कई हुई छो त असां वॉक त डेली करियूं था, हाणे असां वटि दिमाग़ में अहिड़ो ख़्यालु कोन हो त असीं हिनखे कंटिन्यू की रखूं, असीं त भॼी वेंदासीं, असीं त कोन कंदासीं, वॉक अहिड़ो ॾुखियो कमु हूंदो आहे, एक्सरसाइज़ एॾो ॾुखियो कमु हूंदो आहे, छॾे ॾींदो आहे, असां बि पंहिंजो बाउंड करण जे लाइ पर वीडियो था भरियूं, वीडियो भरे सोशल मीडिया ते ॾियूं था, केरु ॾिसे न ॾिसे, पर माण्हू चवंदा यार हिकिड़े ॾींहुं वीडियो पाण न ॾिनी, माण्हू चवंदा हुआ भॼी हलिया, माण्हू खिलंदा, इन खिलण जे सूरा पाण चवंदा पाण माना वॉक कंदासीं, माना हिकिड़ो माना पंहिंजे पाण खे हिकिड़ो वजह ॾियण जे लाइ वॉक करियूं, सही आहे, रोज़ वॉक कंदासीं, माना तक़रीबन 120 ॾींहं असां वॉक कई, 120 ॾींहं असां व्लॉग ठाहियो वॉक जो, ऐं पोइ नवां नवां पंहिंजा ख़्याल ॿुधाईंदासीं, माण्हू ॾाढे इंट्रस्ट नमूने ॾाढे बहितर तरीक़े सां ॾिसंदा हुआ। पोइ हिकिड़े ॾींहुं फाज़ल चयो मुंहिंजी यार ही बि करियूं पिया, पाण वीडियो बि ठाहियूं था, माना ही मोबाइल ते जी व्लॉगिंग टाइप माना एॾे, पोइ ईअं मोबाइल हीअं रखी साम्हूं, पोइ असां माना जस्ट ईअं वीडियो ठाहींदासीं, हिकिड़ी वीडियो ठाही मज़ो अची वियो, मुंहिंजो फादर पेज था ठाहियूं, पोइ पेज ठाहियोसीं, वरी जेके उन ते ॾिनीसीं, कंहिं ॾिठो हिकिड़े ॿिनि माण्हुनि ॾिठो, मुंहिंजो यार, पोइ फादर चयो यार एतिरा साल पाण ॾिना आहिनि, हिनखे पाण माना 2-3 साल ॾेई था छॾियूं, डेली था ठाहियूं, पोइ रोज़ शाम जो मिलंदासीं, आइडिया डिस्कस कंदासीं, सुबुह सवेरे वॉक ते वञी माना तक़रीबन 9 बजे 8 बजे खां पहिरीं वो माना हिकिड़ी व्लॉग वारी वीडियो शूट कंदासीं, ॿी या माना असां छा ते शूट कंदा हुआ तव्हां ये वीडियो? मोबाइल ते कंदासीं, पहिरीं मोबाइल ते कंदासीं, पोइ DSLR हथ कयोसीं। अच्छा, कुझु छा फीडबैक रहियो आहे हाणे ओवरऑल? हाणे तव्हांजो ॾाढो मज़ेदार सर, माना असांखे ॾाढी ख़ुशी थिए त माना अहिड़े तरीक़े सां माण्हू, असांखे वॾो डपु हूंदो त असांजे माना ओवरऑल जॾहिं सिंध में इहा वीडियो हलणु शुरू कंदियूं, माण्हू एक्सेप्ट कंदा या कोन कंदा, छो असांजी ॿोली जो हिकिड़ो माना वॾो हिकिड़ो फ़र्क़ु आहे, असांखे डपु हिकिड़ो हो, पर उहो डपु ख़तमु थी वियो जॾहिं तव्हां पाण बि चयो त माना लैंग्वेज जेको आहे तव्हांजी ॾाढी स्वीट, इन वजह सां ई माण्हू घणो थोरो
इहो वीडियो ॾिसंदा आहिनि पोइ असांखे इहो ॾाढो माना सुठो फीडबैक मिलियो अञा बि ॾिसनि था ऐं असांजी वीडियो में कोशिशि था कंदा आहियूं स्टोरी विझूं शुरूआत हुजे विच में उहो मसलो हले लास्ट में एंड हुजे त माण्हू माना असांजी वीडियो एतिरी कॉमेडी कोन हूंदी आहे न हिकिड़ो मसलो हूंदो मसलो हूंदो पर इंट्रस्ट माण्हू मानो यार अच्छा हाणे असां माना कॉमेडियन कोन आहियूं माना असां कॉमेडी असांखे कोन थी अचे कॉमेडियन ॿिया असांखां बहितर पिया आहिनि पर असांखे माना इंट्रस्टेड वीडियो असां ठाहे सघूं था उहो असां में थोरो माना अलाए शुक्र आहे इर्द गिर्द जा नंढा नंढा मसला खणंदा जेको रोज़मर्रा माण्हुनि सां थी वेंदा ऐं इलाही काफ़ी माण्हुनि चयो यार तव्हांखे आइडियाज़ कीअं था अचनि डेली हिकिड़ो नओं आइडियाज़ थो अचे पोइ इमरान रिसर्च करे आयो त हुन में उहो अच्छा हिकिड़ो बुक असां पढ़ियो हुन में अची बसि सुबुह जो सवेर ते तव्हां निकिरंदा आहियो त अलाह साईं जेके सो आइडियाज़ जेके आहिनि उछलाईंदो आहे पोइ जेको सुबुह जो सवेर खणे पोइ असीं सुबुह जो सवेर निकिरंदासीं 5-6 बजे आइडियाज़ ॿुहारे खणी ईंदासीं सुठी आदत आहे तव्हां त मां त सुबुह अर्ली इन द मॉर्निंग ऐं वॉक जो ट्रेंड ऐं हुनखे अलावा डिफरेंट इशूज़ ते माना एक्चुअली अक्सर इहे इशूज़ थींदा आहिनि महिमान अचनि था दोस्त अचनि था मामला थियनि था या मतिलबु ऐं जेको मां तव्हांजो उहो बि ॾिठो जो अजरक तव्हां ॾियो पिया तोहफ़ो ॾियो था ऐं थोरो ॾिठो वधीक घटी त मूंखे थोरो अट्रैक्ट थियो त वाक़ई यार सिंधी ॾाढो अचे पियो ऐं हिन कान कमिटमेंट करणु घुरिजे कुझु न कुझु एंड दैट्स अ गुड मैसेज सो हाणे ओवरऑल तव्हां सॼो सोशल मीडिया ते ई कमु कार आहे तव्हांजो अॻिते माण्हू अप्रोच कयो आहे तव्हांखे सर असांखे अञा ताईं कीअं अप्रोच सर तव्हां बि अप्रोच कयो तव्हां सुठो कमु पिया कयो मां चयुमि छो न अहिड़नि माण्हुनि खे घुराइजे उन्हनि माण्हुनि खे हिमत अफ़ज़ाई कजे ऐं तव्हांजो राइट आहे सुठो कमु करणु घुरिजे त तव्हां मतिलबु बेसिकली इहो था चओ तव्हां कॉमेडियन न आहियो तव्हां माना हिकिड़ो कंटेंट सिचुएशन खे एक्ट कंदा आहियो एॾो माना असां पहिरीं ॻाल्हि असां कॉमेडियन जहिड़ा चहिरा कोन्हे असांजा माना एतिरो बहितर एक्टिंग बि कोन था करे सघूं असां जस्ट हिकिड़ो स्टार्ट कयो हिकिड़ो पर माना इहो त माना जेके आहिनि असांजो तव्हां जेका वीडियो ॾिसो उनमें सिंपल असां लाइफ सिंपल माना को चहिरो ख़राबु कोन कंदा आहियूं छो कॉमेडी चहिरो ख़राबु करण जो नालो कोन हूंदो आहे असां म्यूज़िक बि कोन हूंदो आहे जेको माना पर असांजी सिचुएशन ऐं स्टोरी असांजी मेन ॻाल्हि हूंदी आहे स्टोरी मेन ॻाल्हि हूंदी आहे स्टोरी त स्क्रिप्ट लिखंदा आहियो स्क्रिप्ट लिखंदा आहियूं अच्छा स्क्रिप्ट लिखंदा कोन पर माना पॉइंटर्स हा पर उते वञी थोरो हिकिड़ो चकर रिहर्सल करे छॾिबो आहे हीअं करिणो आहे असां माना जेके कैमरा केरु शूट कोन कंदो साम्हूं कैमरा रखी फ्रेम में आऊं वेंदो सेट करे हुनखे बाबा हाणे फादल हिते फोकस थी वियो हाणे इन पॉइंट खां अॻियां पोयां कोन थियणो पोइ माना अलाए पोइ वरी जेके आहिनि पहिरीं वठंदा आहियूं वाइड वठंदा आहियूं हा पोइ बसि जेके बि एडेप्टेशन सो हिकिड़ो ब्रेक वठंदासीं ब्रेक खां पोइ कचहरी कंदासीं वेलकम बैक वीएस वेलकम बैक इमरान फादर सां ॾाढी सुठी कचहरी थिए पई कचहरी माना कचहरी ईअं ई थींदी आहे जीअं माना हिकिड़ी कचहरियूं थींदियूं आहिनि हाल वाल थींदा आहिनि अच्छा इमरान हिकिड़ी शइ ॿुधायो तव्हां खे डेफिनेट हाणे सिस्टम माशाल्लाह सुठो कयो पिया त तव्हांखे फैमिली तरफ़ां केतिरी सपोर्ट आहे फैमिली तव्हांखे केतिरो इनकरेज करे थी फैमिली केतिरो डिस्करेज करे थी फैमिली खे तव्हां कीअं कन्विंस कयो सर फैमिली जो इहो आहे त पहिरीं लाज़मी ॻाल्हि आहे हर माना हीअ फील्ड अहिड़ी आहे जेको तव्हां पाण बि हुन मां गुज़रिया हूंदा माना एक्सेप्ट करणु सभु खां पहिरीं असांजे घर में टीवी कोन्हे माना एतिरा इस्लामिक आहिनि तव्हां सम्झी सघो त बाबा हीअ टीवी न आहे हराम आहे छा उतां हिकिड़ो माण्हू थिए थो एक्टर थिए थो ऐं मशहूरु थिए थो उहो माना व्हाट इज़ एग्ज़ैक्टली द फीडबैक तव्हांजे वालिदेन जो तव्हांजे भाउ जो तव्हांजे वालिद साहब जो कीअं फीडबैक माण्हू ॿुधाईंदा हाणे पर शुरूआत में ॾाढो ख़राबु जो माण्हू थर में जेकॾहिं पिज़्ज़ा जो दुकानु खोली हूंदो त पिज़्ज़ा केरु वठंदो आहे तंहिं करे हे चवनि था हिते जेको तव्हांजो कारोबार खोलियो आहे केरु ॾिसंदो तव्हां चरिया आहियो छा पर बाक़ी जेको पोयां जेके 10 साल रहिया आहिनि उनमें माना इलाही ॾुख जहिड़ो रहियो माना हुननि जो लाज़मी ॻाल्हि हू हिकिड़ो कंदा यार असां चाहियूं था तूं को नौकिरी वोकिरी वठ को माना या को शादी वादी कर या को कमकार को सुठो कर ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ बाबा ईअं कोन थींदो ऐं पंहिंजे हिसाब सां माना सोचां पियो आहे असां वॾा सुपरस्टार थींदासीं ऐं वॾा एक्टर थींदासीं ऑस्कर अवार्ड कंदासीं मूंखे चवंदा बाबा तूं कुझु न कुझु कर ऐं जस्ट हिन शइ खे अॻियां हलाइण जे लाइ वकालत कई कुझु खिशे में हुजे मुंहिंजी प्रोफेशनल लाइफ आहे कुझु कमायां पियो हाणे मूंखे चयो पहिरीं तूं कमाए सही कमाई कोन सॼो ॾींहुं कैमरा खोले रखे पियो हली पोइ असां मां वकालत कईसीं महिनत कईसीं माना फर्स्ट क्लास पास थियुसि वकालत में हा उन खां पोइ वकालत बाक़ाइदे अहिड़ी कई जो माना सुठी कई जो माना हर कंहिंखे शिकायत कोन आई ऐं उन खां पोइ कमु करे हाणे मूंखे त कुझु कोन अचनि बाक़ी अञा तव्हां जेको हिनखे अॻिते अच्छा एक्चुअली हाणे वालिदेन जी माना केतिरी हुआ त डेफिनेट हाणे अंडरस्टैंडिंग शायदि तव्हां हाणे अंडरस्टैंडिंग एतिरी आहे जो मुंहिंजे ॿिनि वीडियोनि में बाबा पाण वो कम कयो चुप कराइण जे लाइ चुप कराइण जे लाइ हाणे कुझु चए न असांखे कमु कयो पर इहो न ज़ब्त करे टीवी न रखी हुन कमु करायो अच्छा हाणे कुझु चवंदो न तूं पाण पियो कमु कयो पाण पियो कमु ॿ वीडियोस में तूं पाण आयो
अच्छा लॉक कई है त पीपल माना अच्छा ओवरऑल तव्हांखे किथों किथों फीडबैक मिलंदो हिकु त तव्हांखे पंहिंजे बदिन जो हैदराबाद थी वियो किथों माण्हू केतिरो कमेंट्स केतिरो माण्हू हिन में छा एक्चुअली तव्हांखे छा सजेशन्स ईंदियूं आहिनि छा फीडबैक हूंदो आहे त सभ खां पहिरीं असांखे इहो सजेशन मतिलबु पूरे सिंध मां हिकु मैसेज ईंदा आहिनि तमामु घणा मैसेज ईंदा आहिनि माशाल्लाह मतिलबु तक़रीबन 99% पॉज़िटिव ईंदा आहिनि यार अव्हांजी वीडियो ॾिसी हिकिड़े माना हिकिड़ो सर माना ॾाढो इमोशनल मूवमेंट थी वियो मूं लाइ हिकिड़ो मैसेज आयो चई यार माना आउं तव्हांजी हिकिड़ी वीडियो ॾिसंदो आहियां त माना आउं रहां थो हाली कहिड़े शहर जो अची आउं कराची में अची कमाइण आयुसि ऐं जाम रोईंदो हुउसि इलाही रोईंदो हुउसि पोइ हिकिड़ी ॾींहुं मूं तव्हांजी वीडियो ॾिठी आहे मूं तव्हांजी सभु वीडियो ॾिठियूं चई मतिलबु मां जंहिंमहिल मूंखे ॾुख थींदो आहे तव्हांजी वीडियो मूंखे कोन थींदो मूं चई यार केॾो कमाल मूवमेंट आहे इहो तमामु सुठी शइ आहे न केॾो कमाल आर्टिस्ट जो इहो ई कमाल आहे मुंहिंजो फादर मुंहिंजो भले पाके पैसा न मिलनि यार मुंहिंजे लाइ जाम आहे जाम आहे इलाही कुझु आहे आर्टिस्ट केरु असांखे ॾिसी मन पंहिंजा गम विसारे करे त वॾी ॻाल्हि। मुस्कुराए थो ते असांजे लाइ मन वॾी शइ आहे राति आउं ॾिठमि तव्हांजा वीडियोस सही करे मां ॾिठमि त मूंखे वणी मूंखे हिकु लैंग्वेज वारो जेको न उहो हिकिड़ो डिफरेंट उहो तव्हां अची पंहिंजे तव्हां पंहिंजे तर जे लाइ पंहिंजे इलाइक़े जे लाइ पंहिंजे माण्हुनि जे लाइ हिकु डेडिकेशन आहे इहा बि हिकिड़ी डेडिकेशन आहे सोसाइटी में त अॻिते कहिड़नि कहिड़नि सब्जेक्ट खे सोचो आहे छा करिणो आहे अॻिते कहिड़ा कहिड़ा प्लान्स आहिनि पर असांजे अॻिते जो इहो आहे त मुंहिंजो अलॻि आहे फादर जो अलॻि आहे न माना इन हिसाब सां न उहो थोरो वधीक ॿुधाईंदो एलाबोरेट करे ऐं थोरो ॿुधाए त हिन पेज जे हवाले सां असांजो इहो त असां हिनखे हिकिड़ो सिनेमेटिक लुक ॾियूं माना जीअं फील अचे त माना जीअं हिकिड़ी माना तव्हां हिकिड़ो ॾिसो पिया हिकिड़ी बॉलीवुड जी फिल्म पिया ॾिसो माना हिकिड़ो बदीन जो हिकिड़ो दुकानदार हिकिड़ो मोची यार हिकिड़ो करेक्टर आहे हुते बदीन मां फील थी यार हीअ माना सफ़ा घर जी ॻाल्हि लॻी पई आहे पर तव्हां हुनखे सिनेमेटिक लुक ॾियो माना तव्हां उनमें असां चयूं था माना हिकिड़ो कैमरा अहिड़ा हुजनि जेके सिनेमा में माना शूट कंदा आहिनि लाइटिंग हुजे बहितर लाइटिंग हुजे बहितर लाइटिंग थी वई जीअं साउंड थी वियो जीअं शूट थी वियो सिनेमेटिक जो फ्रेम्स थी विया ऐं त पोइ तव्हां इहो पढ़ियो आहे या तव्हां इहो सॼो लर्न कयो आहे सर माना पहिरीं ॻाल्हि त मूं माना कयो आहे महीने खनि जो कयो माना कोर्स कयो हिते कराची जे अंदरि सही वेदार फिल्म स्कूल जे अंदरि उन्हनि जस्ट हिकिड़ो माना जीअं थी आहे न हिकिड़ी थ्योरी पढ़ाई हुई फिल्म मेकिंग जे हवाले सां सो उन खां पोइ बसि यूट्यूब प्रैक्टिस हुई उन हिसाब सां माना असां आहिस्ते आहिस्ते उन शयुनि खे अच्छा त हाणे शूट वूट पाण एडिट बि तव्हां पाण कयो शूट पाण खे ॿ ॼणा हूंदा आहियूं बसि ॿ ॼणा एडिट बि पाण कंदा आहियूं कहाणियूं पाण लिखंदा आहियूं स्क्रिप्ट पंहिंजी हूंदी आहे ॿिनि ॼणनि जी बाक़ी असां सां केॾी महिल असां सां माना साथ ॾींदा आहिनि असांजा दोस्त जीअं असांजो तमामु प्यारो दोस्त आहे लियाकत परवानो जेको तमामु घणो माना स्टेज जो एक्टर थी रहियो आहे पर हाणे जेको असां सां गॾु कमु कंदो आहे असांजो दोस्त आहे जहांगीर उहो बि असां सां गॾु कमु कंदो आहे ऐं प्यार अली मुंहिंजो उन ॾींहुं पादर घर खाईंदा आहिनि कमु कढी वेंदा तमामु सुठी ॻाल्हि तव्हां सोचो त केतिरा आर्टिस्ट हूंदा जिन माण्हुनि खे अपॉर्चुनिटी न मिलियूं आहिनि जिन माण्हुनि खे चांस ई न मिलियो आहे त उहो मूंखे यादि आहे त मां हिकिड़ो ड्रामो कयो हुयो 2 साल अॻु में किंजर ते त पोइ सभु जा आर्टिस्ट आया हुया सभु आर्टिस्ट आया हुया माना असीं त माना एतिरनि सां कमु कयूं पिया ऐं तमामु सुठा आर्टिस्ट हुया तमामु सुठा एक्सप्रेशन हुया हुननि जा त मतिलबु इहो पियो लॻे त उन्हनि माण्हुनि खे शायदि असां वटि कमु थोरो हुयो एतिरा आर्टिस्ट घणा ऐं सुठा आर्टिस्ट जेन्युइन प्योर आर्टिस्ट उन्हनि माण्हुनि खे शायदि असां बॉलीवुड मौजूदु शायदि सिचुएशन चेंज हुजे असांजी मतिलबु असां हिते शायदि पर पोइ बि हिते आहियूं असां कम से कम टीवी ते अची आहियूं या अपॉर्चुनिटीज़ खुलियूं कमु कयासीं लर्न कयोसीं ॾुखिया पियूं इहो हिकिड़ो प्रोसेस आहे तव्हां पंहिंजे ॾाढो ॾुखिया ॾींहं ॾिठा आहिनि एतिरी ॾींहं ॾिठा त शायदि असां वटि कॾहिं किराए जा पैसा न हूंदा पहिरियों किरायो कीअं कंदासीं मानी खाने शायदि पैसा न हूंदा रहणो किथे आहे कीअं करिणो आहे छा करिणो आहे माना हिकिड़े सुठे आर्टिस्ट जी जर्नी लाइ हमेशह जेके बि दुनिया में कामयाबु माण्हुनि जी ज़िंदगी में मसइला थींदा रहंदा बट तव्हांखे कमु छॾिणो न आहे ऐं हिनखे अॻिते खणी अच्छा तव्हां इंस्पिरेशन कहिड़ी रही मोटिवेशन कहिड़ी ॾिसी करे यार माना हीअ कमु करे सघिजे थो तव्हां कंहिंखे ॾिसंदा आहियो सर असीं इहे बॉलीवुड फिल्मूं ॾिसंदा आहियूं ईरानी फिल्मूं ॾिसंदा आहियूं ऐं ॿियो ओवरऑल न थींदो न मतिलबु जीअं असां वटि तव्हां ओवरऑल डिफरेंट जीअं कॉमेडियन अलीगुल आहे अलीगुल मला आहे सोराब सुमरो आहे गामू आहे इहे बि कमु कनि पिया त उन्हनि खे बि तव्हां ॾिसंदा आहियो त उहो बि कमु कीअं पिया कनि छा पिया कनि उन्हनि जी बि ॾाढी सोशल मीडिया तमामु सुठो हिकिड़ो स्टेक आहे इन्हनि खे बि ॾिसंदा आहियूं छो त उन्हनि सिंध जो हिकिड़ो असासो माना अलीगुल मुंहिंजो ॾाढो फेवरेट आहे अलीगुल इज़ माय फेवरेट ऐं जेके आहिनि बाक़ी ॾाढो सुठो कमु था कनि असां अच्छा असांजो वरी शुरू में जेको ज़ुल्फी शाह हो उन जेकी शुरू वारो हींअर थोरो मिड़े थी वियो आहे पर शुरू में जेकी उनजी फिल्मूं हूंदियूं हुयूं जेकियूं पंहिंजे पाण विसियार ते जेकी ठाही हुई मिस्टर बट्टा की आहे मिस्टर बचड़े वाला उनमें जेकी उनजी माना ज़बान आहे न उहा ॾाढी प्यारी आहे शुरू में उनमां इंस्पायर थियो इहे तमामु सुठी ॻाल्हि एप्रिशिएट कयो पिया पंहिंजे आर्टिस्टनि खे तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं तव्हां हाणे अंदाज़ो लॻे थो न तव्हां त कंदा हूंदा जेके माण्हू ॾिसनि था
जेके इमरान ऐं फाज़िल खे ॾिसो था, इमरान केतिरो ॾुखियो कमु आहे असांजो, तव्हां ॿुधायो सिर्फ़ु केतिरो ॾुखियो कमु आहे? सर इलाही ॾुखियो कमु माना चवणु हिकिड़ो माना तव्हां सम्झो था, तव्हां अगरि तव्हांखे केरु मुस्कुराए अगरि तव्हांखे ॿुधाए पियो त हू पोयां हुनजो खिल कोन हूंदी आहे, हू कहिड़ी पीड़ा में गुज़रे थो। हाणे असां भले तव्हांखे मथे में सूरु आहे, बुखार आहे, तकलीफ़ में आहियूं, असांखे खिलाइणो आहे माना हाणे असां इहो थोरी शो कनि, माण्हू असांखे बुखार थोरी ॾिसंदा, असां कंहिं वीडियो में अचूं लाइव अचूं असांखे बुखार मथे में सूरु आहे, 4 माण्हुनि खां वधीक ॾिसणो ई कोन्हे। सर छा थींदो आहे जो माना ॾुखियो रोज़ करणु आऊं कमु करे जॾहिं थकी पवंदो आहियां तॾहिं हाणे छा करियां, कुझु माण्हू छा कंदा आहिनि जो रिलैक्स थियण जे लाइ कुझु सिगरेट पीअंदा आहिनि या वॉटएवर जेको आहे, असां जेको आहे सो ही वीडियो ठाहींदा आहियूं, सिर्फ़ु रिलैक्स थी वेंदा आहियूं, मज़ो ईंदो आहे। माना उहो कमु जेको तव्हांजी मजबूरी थी वञे, उहो कमु जंहिंमें जेको तव्हांजो भले ज़रूरत थी वञे ऐं उहो कमु जंहिंमें तव्हांखे मज़ो पियो अचे उन जहिड़ो कमी न आहे कोई। पोइ तव्हां भले किथे बि दुनिया में बहितरीनु बेस्ट प्लेस ते आहियो, पंहिंजे घर जो पंहिंजो सिस्टम आहे, उते बि कयो पिया कमु, असांखे हिन में मज़ो ईंदो आहे। अच्छा ठाहींदा सुबुह जो वीडियो यार? सर हिकु सुबुह जो ठाहींदा आहियूं ऐं ॿियो 3 बजे ठाहींदा आहियूं, छो की कुदरती लाइटिंग मिलंदी आहे असांखे, पंहिंजी लाइटिंग कोन्हे, फ्री असीं इन टाइम ते थींदा आहियूं। सुबुह जो 8 बजे ताईं फ्री हूंदा आहियूं, उन खां पोइ मसरूफ़ थी वेंदा आहियूं, उन खां पोइ 3 बजे खां पोइ फ्री हूंदा आहियूं। ऐं असां घणो करे हिकिड़ो ॾींहुं रखियो आहे संडे शूट जो, संडे ते शूट कंदा आहियूं ऐं सॼो कमु संडे ते कंप्लीट करे छॾींदा आहियूं, पोइ आहिस्ते आहिस्ते माना उनखे। त पोइ ॿिया ॾींहं छा कयो तव्हां इमरान, छा सीन हूंदो तव्हांजो? सर फाज़िल एडवोकेट आहे, असांजी पंहिंजी होटल आहे हुते, तव्हांजी होटल ते हूंदा आहे, पोइ तव्हां हुते माण्हू अगरि मिलंदा आहिनि अचनि? हा जाम माना काफ़ी ईंदा आहिनि, नवां अरे यार इमरान उहे तव्हांजी, पोइ माना हाणे असांजी माना वीडियोज़ जी इहा ख़ासियत आहे, उन्हनि जी हर वीडियो उन्हनि खे यादि आहे, जीअं तव्हां ॿुधायो त माना ईअं कोन्हे ॿिया जेके असां आर्टिस्ट ॾिठा आहिनि ॿिनि जी वीडियो ॾिसां ॾिठो, उन्हनि जी वीडियो यादि कोन्हे, माण्हू सुञाणंदा भई माण्हू मिसाल तौर पर फाज़िल लाइ वीडियो ठाहे थो ठीकु आहे, पर माण्हुनि खे असांजी वीडियो यादि आहे, उनजा डायलॉग यादि आहे, इहा वॾी ख़ुशी जी ॻाल्हि। पोइ माण्हू उहे डायलॉग ऐं उहे जेके आहिनि वीडियोज़ जे बारे में यार हीअ कीअं कयो, हीअं कीअं कयो, हीअ छा थियो, पोइ माना अहिड़े तरीक़े सां ईंदा आहिनि, कुझु माण्हू ईंदा आहिनि फोटो वोटो कढाईंदा आहिनि, सुठो लॻंदो आहे। इहा फील थींदो आहे त शायदि माना। अच्छा मूंखे हिकिड़ी शइ ॿुधायो, इहा तव्हां चओ था 2000 खां कमु, तव्हां इलाही पुराणे अरसे खां कमु करणु चाहियो पिया, त हिन ताईं पहुचण लाइ तव्हां केतिरी महिनत लॻी आहे, केतिरो मतिलबु हिकिड़ो किथे डिस्करेज बि थिया हूंदा, किथे मायूस बि थिया हूंदा, किथे साड़ बि थियो हूंदो, किथे मतिलबु खोड़ सारियूं शयूं जेके लाइफ में ईंदियूं आहिनि, यार मुंहिंजो कमु छो नथो थिए? सर बिल्कुलु असां माना हीअ असां उथणी कोन था ॾिए न, असांखे को माण्हू उथणी कोन थो ॾिए, थोरो तो असीं जेकर हिन कम में हथु विझूं त विझंदा अरे भाई जरिया थिया आहियो छा, हे त करियो छा पिया, हिन वरंदो सरंदो छा, माच करे वेही रहो। त हाणे हर माण्हू असांखे चवंदो आहे ईअं, सोसाइटी निगलेक्ट थी करे, तमामु घटि अहिड़ा माण्हू आहिनि जेको पर असांखे जेको आहे सो पसंदि थिए कयूं, पर हींअर माशाअल्लाह जेकी वीडियोज़ असांजी 2 टे ठहियूं आहिनि, इन में काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके असांखे एप्रिशिएट था। ऐं हींअर असांजो बाक़ी रत बि वधी वियो आहे, खून वधी वियो आहे, ऐं असां ईअं चाहींदा आहियूं हिकिड़ी शइ जेकी असां अॼु ठाहीसीं सुभाणे कुझु न कुझु इन खां बहितर हुजे, घटिताई न अचे पर थोरी मथे ज़रूरु हुजे, डिफरेंट बि हुजे, बहितर बि हुजे। ऐं ॿियो इहो त माना सोसाइटी जेको आहे, माना उहो जेको माण्हुनि जो जेको फीडबैक सोसाइटी जो जेको अचे थो, उहो माना हिकिड़ो इहो ईंदो रहे थो। इहो तव्हां हिकिड़ी शइ कम जी कंटिन्यूअली जेको तव्हां कमु कंदा पिया अचो न, इहो अचे पियो। उहो वरी अच्छा इहो ईंदो त रहे थो, पर तव्हांखे इहो अंदाज़ो आहे त इहो अचे छो थो, अहिड़ो छा था कयो, माना इन मां इहा शइ तय थी वई आहे त जेकॾहिं को सीरियस कंटेंट जी कंहिंखे ज़रूरत हुजे हा त सीरियस खपे। सोसाइटी में एतिरी फ्रस्ट्रेशन, एतिरो डिप्रेशन, एतिरो प्रॉब्लम आहिनि जो माण्हू हाणे चाहिनि था त उन खे माण्हू रिलैक्स करे। एक्चुअली इहा शइ माण्हू लाइ ज़रूरत आहे, उन शइ जे लाइ माण्हू खे पाण खे न कुझु वी नीड टू डू समथिंग। सर हाणे असांखे माना इहा शइ ज़हन मां तॾहिं निकिते जॾहिं हिकिड़ो माना बेरोज़गार माण्हू ऐं जेको आहे मोरी ते वेही सिगरेट पी, असांजो सॼो ॾींहुं कैमरा कुलनि ते रखियो वञा त कोई धंधो ई कोन्हे, पाण पिने वियो पाण शूट पे कयो हिते माना 2-3 हफ़्ता पहिरीं, अहिड़ो हमरा माना माना सुबुह जो असां ॾिठो, मुंहिंजे फादर ॾिठो छा पियो नोट कर, मूंखे नोट करी छा पियो करे, छा पियो कुझु कोन कई, हलियो पियो वरी ॾींहं जा टाइम ते शूट करण आयासीं, ॾिसो कुझु कोन ईअं पियो हले, शाम जे शूट करण आयासीं असां हिते छा पिया करियो, शूट पिया करियो वांदा पाण वांदो मुंहिंजो फादर वाह, घटी में शूट पिया कयोसीं, माई हिकिड़ी निकिती शैतान शैतान है ये माई तोखे त छा कई, पर उहो माई असांजे घर जे पासे सॼो ॾींहुं विढ़ंदी आहे माई, पाण जहिड़ा कनि गालियूं ॾियनि हिक ॿिए खे, उहो कंहिं पासे कोन्हे, असां शैतानी कमु। अच्छा डू यू थिंक व्हाट डू थिंक कि तव्हां सोचो हाणे पाण खे छा करणु घुरिजे, को प्लान आहिनि अॻिते फ्यूचर प्लान्स आहिनि, कैमरा में ठीकु आहे, पर कंटेंट जे हवाले खां, प्रोडक्शन जे हवाले खां, ॿियनि शयुनि जे हवाले खां डू यू हैव एनी प्लान्स?
सर माना प्लान्स ये आहिनि त असां जेके आहिनि इनखे हिकिड़ी माना फीचर फिल्म ठाहिणु चाहियूं था जेका हक़ीक़त आहे त असां चाहियूं था जीअं माना मिसाल तौरु पंजाब में तमामु घणियूं सिनेमाऊं आहिनि माना हिकिड़ो मक़सदु वॾो आहे मक़सदु वॾो आहे जीअं पंजाब में तमामु घणियूं सिनेमाऊं आहिनि असांजूं माना जेके आहिनि जेके बंदि पयूं आहिनि शायदि उहो हा तू भी माना जेके मिसाल तौरु लाड़काणे में या मिसाल नवाब शाह में मज़हर सितार जहिड़ो को एक्टर आहे या को डायरेक्टर आहे जेको ठाहिणु चाहे त माना उन्हनि सां गॾु असां कोलैबोरेट कयूं यार गॾिजी था ठाहियूं कोलैबोरेशन व्हाट डू थिंक मतिलबु छा था सम्झो त ॿियनि सां जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि सां बि कोलैब कयो न गॾिजी सॼी कमु कयो गॾिजी सॼी करे पंहिंजो पाण खे एक्सपेंड कयो सर कुझु आया आहिनि माना हिकिड़ो दोस्त आयो माना हुन सां कोलैबोरेशन जो हाणे माना आहे जनवरी में माना पोइ इंशाल्लाह उहो ख़ुशख़बरी जल्दी मिलंदी अच्छा माना पोइ सुठो माना कोलैबोरेशन असांजो इहो ई आहे सर जेकी इंडस्ट्री पंहिंजी ॿुॾी वई आहे बिल्कुलु सिंधी इंडस्ट्री सॼी ॿुॾी वई आहे का बि सिंधी फिल्म अहिड़ी आहे ई कोन असां उॾारणूं पिया उन पासे वञण जी कोशिशि पिया करियूं कदम वधायूं था पोयां अॻियां माण्हू सो मेनी पीपल मतिलबु तव्हां इमरान ट्रस्ट में हिते हिकु जेको बि एतबार कंदो सिंधी मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां त यार पंहिंजे आर्टिस्ट खे सपोर्ट कयो जेको बि पंहिंजो आर्टिस्ट आहे नंढड़ो आहे भले घोटकी में आहे बीरपुर माथिले में आहे लाड़काणे के नंढे खां नंढे ॻोठ में आहे ऐं बदीन थरपारकर में नंगर पारकर में रत्नौर में छोर में को बि आर्टिस्ट पंहिंजो आहे जेके थोरो बि कमु कंदो उनखे सपोर्ट करणु घुरिजे असां वटि हमेशह थियो छा आहे बदकिस्मती असां हमेशह ॿियनि आर्टिस्टनि खे सपोर्ट कयो आहे ॿियनि आर्टिस्टनि खे उहो कयो आहे पंहिंजो इहो आहे त बदीन जो आहे इमरान साम्हूं घटी में घुमंदो आहे अंडरस्टैंड कोन था कनि त बाबा तव्हां सम्झो त इहे तव्हांजो असासो आहिनि हाणे तव्हां इतो ई ॿियनि हलिया वेंदो न पोइ तव्हांखे माण्हू पोइ कंदा ऐं मां माना जेका हाणे तव्हांखे शायदि अंडरस्टैंड कंदा हूंदो तव्हां इंटेलेक्चुअल बि शायदि आहे माना ॾाढो सुठो सम्झो हिकिड़ी आर्टिस्ट जेको स्टेज ते परफॉर्म मूंखे यादि आहे त मां हिकिड़ो शो पियो कयां केटी वॾो शो हूंदो आहे सेलिब्रेटिंग लाइफ बिग ॾाढो वॾो इवेंट हूंदो आहे हिकिड़ो मां शायदि उहो हज़ारनि जी तादाद में लखनि जी तादाद में शायदि माण्हू ईंदा हुआ 3 ॾींहं लॻंदो आहे वॾो इवेंट स्टॉल्स लॻा पिया हूंदा त मां स्टेज ते हुतां हिकिड़ो आर्टिस्ट हुयो मूंखे लॻो त हे टीवी ते ईंदो आहे मां हिकु एक्स्ट्रास में डिफरेंट कैरेक्टर्स कंदा आहिनि ऐं उहो ऐं मूंखे अंदाज़ो बि हुयो त इहो हितां जो बि न आहे हैदराबाद जो बि न आहे हीउ किथां आयो आहे बट हुनजी ॾाढी ख्वाहिश हुई त मां उहो मूंखे एॾो हसरत सां ॾिसे पियो त यार मज़हर मूंखे न स्टेज ते घुराए वाह त आऊं माना हुनखे ॾिठो न त मां नंढी हिकिड़ो आर्टिस्ट हूंदो ई सेंसिटिव आहे मुंहिंजी माइक्रो ऑब्जर्वेशन हूंदी आहे त आऊं हुनखे सॾाए वरितोसि न त उहो हाल त परेशान थियो त हिन माना कीअं बहरहाल पोइ त साईं हुनजी माना उहो न माना हिकिड़ी फीलिंग जेका आहे न माना उहो मूंखे अंदाज़ो थिए थो त महिरबानी करे जे ताईं आयो तव्हांखे माण्हू सपोर्ट करणु घुरिजनि तव्हांखे माण्हू ऑन कनि तव्हांखे लाइक्स कनि सभु शइ कनि प्रमोट कनि डिफरेंट इवेंट्स में पार्टिसिपेट कनि तव्हां शायदि मेंटली हेल्दी रहंदा सुठो कंटेंट क्रिएट कंदा हिकु हिकु आर्टिस्ट जो राइट आहे सो वरी हिकिड़ो ब्रेक वठंदा ब्रेक खां पोइ कचहरी कंदासीं डोंट गो अवे वी विल बी राइट बैक वेलकम बैक वियस वेलकम बैक ॾाढी सुठी कचहरी थी पई इमरान इन इंडस्ट्री जे बारे में जीअं तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई ऐं तव्हां चाहियो पिया त इंडस्ट्री जे बारे में कुझु कजे त इहो बि हिकिड़ो पार्ट आहे इनिशिएटिव तव्हां छा था सम्झो त छा अहिड़ो छा करणु घुरिजे जो पंहिंजी इंडस्ट्री खे पंहिंजे आर्टिस्टनि खे रोज़गार बि मिले कमु बि मिले ऐं डिफरेंट जॻहनि तो सभु आर्टिस्ट अचनि की मोनोपोली जेका आहे उहा ख़तमु थियणु घुरिजे व्हाट डू थिंक सर ॾिसो जेकॾहिं हिकिड़ी माना हिकिड़ो असां वटि तमामु बहितरीनु एक्टर आहिनि पर हू नथा अचणु चाहिनि ड्रामे में हू इन करे नथा अचनि यार असीं वञूं पिया सिर तंगारी ते हा यार असां वञूं पिया सिर तंगारी ते हाणे तव्हां वटि असीं अचूं त ई ॾींहुं ज़ाया थी वेंदो रहंदो हाणे जेकर उन जॻहि ते असीं हुनखे 1000 रुपया ॾियूं 2000 ॾियूं या उनजो जेको थिए थो उहो असीं हुनखे ॾियूं त हू ख़ुशी सां ईंदो पोइ हू मज़ूरी छॾींदो पंहिंजी अधु ज़िंदगी त आर्टिस्टनि हिन मज़ूरनि में तबाह करे छॾी आहे जेकर असीं हुनखे हाणे असीं किथां आणियूं हाणे असीं किथां असीं हिकिड़ी फिल्म था ठाहियूं असीं आर्टिस्टनि खे वठी था अचूं हाणे उन्हनि खे बिना माना जेको आहे उजरे जे उन्हनि खे असीं कमु था करायूं त हिकिड़ो ॾींहुं कंदो 2 ॾींहं कंदो 3 ॾींहं कंदो नेठि वॼी वेंदो रहंदो पर हू जेकर लगातार अचे त पंहिंजो त माना कमु एॾो मज़बूत थी वञे हलियो ॻाल्हि छॾे ॾियो हाणे आहे त इहे जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जूं इंडस्ट्रियूं आहिनि या मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके चैरिटी आहिनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके वॾा चैनल आहिनि ऐं ठीकु ठाक माण्हू आहिनि उहे जेकॾहिं माना असांखे कुझु ॾींहनि त तव्हां वञी ठाहियो स्पॉन्सर थियनि फाइनेंशियल सपोर्ट कनि त काफ़ी अॻियां निकिरी सघूं डेफिनेट इन ते सभिनी खे गॾु कमु करिणो त कमु त इहो ई करिणो आहे न माना मां सोचंदो आहियां कॾहिं त रिलेटेड कमु माना इहो न त इन जे भर वारो कमु वीवर त उणिवीह कंदसि न हाणे जेकर मां सॼो टीवी ते शोज़ थो कयां एक्टिंग थो कयां ड्रामा थो गाना थो ठाहियां
ऐं उन को इलेक्ट्रिशियन त कोन थींदसि न, बिकॉज़ मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। उहो कमु को बुरो न आहे, नंढो या वॾो कमु कमु ई आहे, कमु बराबरि मूंखे सम्झ में नथो अचे। मूंखे कॾहिं मैथ सम्झ में न आई आहे, मूंखे इमोशन्स फीलिंग्स कमु सम्झ में थो अचे, त आउं माना कमु त इहो ई करिणो आहे पाण खे, त इनखे बहितर आहे हिकु तमामु पढ़ियल लिखियल माण्हुनि जे हथ में जेके शयूं ईंदियूं त शयूं बहितर थींदियूं। इहो मसइलो थिए थो, मिसाल तौरु हाणे तव्हांखे केरु पुछंदो न मदर साहब छा कंदा आहियो, सर आउं माना फॉर एग्जांपल आउं एक्टर आहियां, अच्छा उहो त ठीकु आहे, कंदो छा इहो जेको थॉट आहे न, इहो वॾो हिकिड़ो माना आउं फाज़ल खे ॿुधाए कोन सघूं, माना चार ॿियो कुझु असांखे नथो सुञाणे अचे मिले उहा केरु आहियो फाज़ल, पोइ डायरेक्ट ॿुधाईंदो एॾो के टाइम चइनि भाऊ आउं एक्टर आहियां, एक्टर आहियां, असां यूट्यूबर आहियूं, असां यूट्यूब ते कंटेंट ठाहींदा आहियूं, पर ओतिरी हिम्मत कोन थी थिए, उहा असांखे सोसाइटी असांखे उहो कोन थी ॾे, इहा जेका साइकोलॉजी आहे न, जेकॾहिं असां वटि हाणे यूट्यूब अची वियो आहे, डिजिटल मीडिया अची वई आहे, डिजिटल हिकिड़ो अची उन ते जेकॾहिं तव्हां पैसा अर्न कंदा, पंहिंजो पाण खे बहितर कंदा, ऐं मां सिर्फ़ु तव्हां 10-20 सालनि जो कमु साईं एडवोकेट आहे ऐं साईं कमु थो करे, तव्हां टीचर रहियो आहे, तव्हां बि माशाल्लाह सुठो कमु कंदा हूंदो ऐं सुठो कमु कयो पिया, ऐं नंढो आर्टिस्ट आहे, मां हिकिड़ी पंहिंजी एक्सपीरियंस जी शइ ज़रूरु शेयर कंदुसि त ज़िंदगीअ में न आउं इहो बिलीव कयो आहे जेको आर्टिस्ट लाइ वेरी पॉज़िटिव हुजणु ॾाढो ज़रूरी आहे। जेतिरा तव्हां पॉज़िटिव आहियो, आई ऑलवेज़ बिलीव त मूंखां हिन सीट ते मूंखां अॻु में अलाए केरु हुया, उहो विया मां आयुसि, ऐं छॾंदसि त ॿियो कोई ईंदो ऐं मां ॿिए हंधि वेंदुसि, ठीकु आहे। ऐं कोशिशि इहा रहे ज़िंदगीअ में, त कोशिशि इहा रहे ज़िंदगीअ में त कंहिं जेके बि तव्हांखे आर्टिस्ट टैलेंटेड लॻे न, भले तव्हांजो छो न साॻियो अॻे फील आहे, हुनखे प्रमोट ज़रूरु करणु घुरिजे, हुनखे चांस ज़रूरु ॾियणु घुरिजे, ऐं नेचर तव्हांखे सपोर्ट कंदी आहे, आई बिलीव कि नेचर ॾाढी सपोर्ट कंदी आहे। हाणे ॾिसो न सर, हाणे जेके बि आर्ट जा कम आहिनि, फॉर में सिंगिंग थी वई, जे करे हू घर ॿुधाए थो त वाह मूंखे सिंगिंग थी कर, मूंखे ॻाइणो थियणो आहे, सिंगर थियणो आहे, ॻाइणो थो थिए, ॻाईंदे सभिनी जा नाला बदनाम आहिनि, अब आउं आर्टिस्ट थो थियां, अदाकार थो थियां, एक्टर अदाकारी थो करे, हुन छा कयो आहे, ऐं आउं शाइरी थो लिखां, शाइरी थी थिए, हाणे इन जा नाला अहिड़ा बदनाम आहिनि जो जेको ॿुधे थो सो अॻियो माण्हू थोरी मायूस थींदो, यार मूं त कुझु ई कोन कयो, ऐं जॾहिं त हुन वॾो कुझु कयो, ऐं जंहिं लेवल जो कमु पिया कयो, जंहिं लेवल जी शयूं पिया थियनि, सभु आर्टिस्टनि खे चवां थो त हुननि खे माना जी इवेंट्स में अक्सर करे मां न कंदो आहियां इवेंट्स न, पब्लिकल इवेंट्स आउं कंदो ई न आहिनि, अवॉइड कंदो आहियां, न कंदुसि, शोज़ मिलंदा मां न कंदो, मूंखे ख़बर आहे त उहा हिकिड़ो शो था कयूं, हा यार ठीकु आहे वियो, छो भई जेकॾहिं मां हिते ॿिए मुल्क में हुजां त मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजो प्रोटोकॉल थियल हुजे, ऐं न कंदसि, ठीकु आहे, ऐं मौक़े बि ॾिया कयां हिते शोज़ थो कयां, त उहा जेका सोसाइटी में एक्सेप्टेंस आहे, शादी में तव्हां केटरिंग जा पैसा पूरा ॾींदा, तव्हां मानी वारनि जा पैसा पूरा ॾींदा, पाण जेको तमामु सुठी डेकोरेशन कराईंदा, मेन्यू में इलाही डिशिस वधाईंदा, ऐं हिकिड़ो आर्टिस्ट वीचारो सिंगर ईंदो, माना आई हैव सीन सो मेनी पीपल इन माई लाइफ कि यार उहे माना ॾाढा कुंड में वेठा हूंदा आहिनि, उहो चवंदा आहिनि पाण हुनखे सेटिंग वेटिंग कराईंदा, न उन्हनि जो हिकिड़ो प्रोटोकॉल्स न, इहो जेको एटीट्यूड आहे इनखे चेंज करणु घुरिजे, आर्टिस्ट हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी वर्थ ठाहिणु घुरिजे ऐं हिकिड़ी हिन ते कमु करणु घुरिजे। इहा जेका तव्हांजी साइकोलॉजी, हिन जेका सोसाइटी इहा साइकोलॉजी आहे न, इहो असल में छा आहे जो माना पंहिंजे इहो सभु थिए थो, तव्हांजी पहिरीं एजुकेशन जी ॻाल्हि कई, इहो माना स्कूल में पंहिंजा जेके आहिनि शागिर्द न, उहो वरी फादल बि टीचिंग कई आहे, मूं बि कई आहे, ॿार खे चवंदा, ॿार सर सर ही गानो पियो ॻाए, उथी बि गानो थो ॻाए क्लास में, उथी सर ही अदाकारी थो करे, सर फिल्मुनि जी ॻाल्हियूं पियो करे, अरे छा, पोइ उन ते पोइ बादर हणंदा, बादर खाधा हुआ, मुंहिंजी ज्योमेट्री हुई, उन में शाहरुख खान जो फोटो लॻाए छॾियो, मैडम आई छोकिरी शिकायत कई फाज़िल जी जेकी ज्योमेट्री पे में शाहरुख खान जो फोटो लॻो पियो, खड़े हुजमि जी मैडम ॾिठई जी ये क्या है, शाहरुख खान स्टिक लेके आओ, 3-4 मूंखे ॾिना, फोटू कढी फाड़े ॾिनो, आईंदा तव्हां रखंदो ई न मूं कयो ई कोन, न कंदो, त माना हिकिड़ो जेको हुयो जज़्बो शायदि तव्हांखे लॻे कोन थो जंहिं लेवल में तव्हांखे चांस मिलियो वञे शायदि वधीक परफॉर्म कयो आहे, हक़ीक़त इहे पुछो तव्हांखे पुछो वञे ज़िंदगीअ में अहिड़ो को लम्हो त तव्हां चयो मूंखे 20 साल अॻे में चांस मिलिया, शायदि आउं त रिकॉर्ड तोड़े छॾियां, माना हीउ शुरू खां वठी असांखे माना एॾो हिरास कयूं आहे, हींअर ताईं एॾो अञा बि हिरास पिया कनि, असांखे अॻियां वधण ई कोन था ॾियनि, असांखे अञा चवनि पिया हीअ तव्हां छा वेठा कयो, एतिरे क़दुरु जो असांखे माना हींअर असांजो न्यूज़ पेपर में राजड़ साहिब जी वॾी महिरबानी जो असांजो ॾिनई हुई, त इन में जेको आहे माना इलाही वकील जेके असांजे दोस्त आहे हुननि एप्रिशिएट कयो, हिकिड़ो वकील फुकियो वेठो अख़बार पढ़ी चई त वकीलनि जो नक वधाए छॾियो, मुंहिंजे वकील जो नक एॾो वधाइणु सवलो हुजे त पोइ त वॾो कमु करे हेॾे वियो, तव्हां पंहिंजी रोज़ी करियो, असीं पंहिंजो शौक़ु पूरो करियो, तव्हांजी रोज़ी त नक त कोन ॾिनी आहे, सही आहे, प्रॉब्लम सोसाइटी में थींदा आहिनि, तव्हां इहे त खणी कई माण्हू कंदा आहिनि, न कंदा आहिनि, कुझु थींदो आहे न थींदो आहे, त मतिलबु अख़बार में सो समटाइम्स न, ऐं हमेशह बिलीव कंदा को रियल जेको आहे न फीडबैक मिलण ते
मिले त वधीक तमामु सुठो हाँ, हूंदो आहे, ख़बर पवंदी मतिलबु कल उहे जो अख़बार में असांजो आयो त पोइ वरी हिकिड़ो असांजो पाड़े जो हिकिड़ो करीम नालो आहे, मूंखे चयूं इहो नालो वठिजे, मुंहिंजो 200 रुपया वठिजे और करीम 200 रुपया ॾिजे, 100 रुपया मूंखे ॾिजे, 200 वरिता। ओके सो माना उन चयो माना जेके आहिनि हू अख़बार में आयो त माना जेके आहिनि वेठो परियां होटल में वेठो न परियां माना बाबा सां गॾु कचहरी पे कई त ॻाल्हि छो करे अख़बार जी, यार माना पंहिंजे पाड़े जो छोकिरो यार अख़बार में आहे बाबा सां, हा सुठी ॻाल्हि आहे, ना इस तरीक़े सां त साईं टर्न कयो त आउं वेठो हुअमि पोयां, सर उथियो आहे आयो आहे गले लॻाई आहे, मूंखे चए थो त फ़ख़्रु आहे वेरी गुड यार मुंहिंजो बस एंड आहे, मुंहिंजो यार तो माना तो त कमाल करे छॾियो, तुंहिंजे लाइ 2 लफ़्ज़ मुंहिंजे लाइ वॾो कुझु आहे। कुझु तव्हां खां पोइ कुझु पाड़े ओड़े में दोस्तनि जा वास्तव वारा कुझु आर्टिस्ट ॼमिया आहिनि, कुझु प्रमोट थिया सर हे जेके बिल्कुलु सर ही जेके असांजे माना ही ड्रामे में जेको हिकिड़ो ॿ कैरेक्टर जेको उथी ईंदो आहे वीचारो पाण ईंदो आहे, ऐं असां सां राब्ता कंदा आहिनि यार, केॾी महिल को नंढो सीन को अहिड़ो को हुजे जंहिंमें कुंड पासे में बीठा आऊं तव्हांखे रिक्वेस्ट ज़रूरु कंदो फाज़िल ऐं इमरान कंहिंखे बि जेको बि आर्टिस्ट चांस ज़रूरु ॾींदा न न सभिनी खे ॾींदा आहियूं। असल में असांजो सर हिकिड़ो नंढड़ो इशू ॿुधाए कहिड़ो आहे, असां वटि अञा माना हे हफ़्तो थियो असां ट्राइपॉड वरितो आहे, ट्राइपॉड असां टुटल आहे, ठीकु आहे, कैमरा जी बैटरी माना सवा किरण वारी हुनखे असां चती वधी हणी, असांजो यार ॿियो केरु हू असां लाइ त वॾो हिकिड़ो लॻे यार फाज़िल इमरान हे ॾिसो न यार हमारे हाल त ख़राब न काफ़ी चवंदा आहिनि यार तव्हांजो शूट था असीं ॾिसो कैमरा हिकिड़े जी असीं जंडे ते टंगे वेठा आहियूं तव्हांखे कीअं घुरायूं, त पोइ इन इहो जेको डपु हूंदो आहे न उनजे करे असां उन्हनि खे चांस कोन ॾिना हाणे ॾिजो न का ॻाल्हि न आहे, गॾिजी सॼी कमु कंदा हाणे ॿुधनि पिया यार अहिड़ा आहिनि पिया अचो, हा कमु सभिनी खे ॾियो जेको तमामु सुठी ॻाल्हि आहे, कराची में बि अचो डिफरेंट शूट्स बि कयो, ऐं त तव्हांखे चवां थो KTN सां गॾिजी कमु कंदो, हाणे ताईं थोरी देरि में तव्हांजी मीटिंग बि इनशाला थींदी ऐं मीटिंग्स बि कयो, ऐं उन खां लेट्स टॉक अबाउट द कंटेंट, पाण इन्हनि ठीकु आहे कॉमेडी चलो ठीकु आहे थोरो घणो हिकिड़ो माण्हुनि खे ॾियो था, पर असांखे कुझु सीरियस इश्यूज़ ते बि सोचो त ॿियनि टॉपिक्स ते बि कवर करणो आहे ऐं करणु घुरिजे मुंहिंजे हिसाब सां उन्हनि जे लाइ कंटेंट ठाहिणु। सर माना मूं हिकिड़ी फिल्म ठाही 2018 जे अंदरि अकेले रास्ते नालो फिल्म जो थैलेसीमिया ते ठाही, ठीक है, वो ॾाढी सीरियस फिल्म हुई ऐं जेके आहिनि ॾाढी इमोशनल फिल्म हुई ऐं जेके आहिनि ईअं माना सीरियस फिल्म असां तमामु माना तक़रीबन 15 खां वधीक शॉर्ट फिल्मूं ठाहियूं, सीरियस फिल्मूं, पर इहो थिए थो त हाणे असां वटि इहो त असां ठाहींदासीं, इहो असांजो आहे ज़हन में आहे, पर असांखे छा आहे थोरो मिड़ी असां एतिरो टाइम कोन पियो मिले, असां चऊं त छो त हुनखे ॾाढो सीरियस कमु आहे, ॾाढो हिकिड़ो माना बारीकी सां डिटेल लॻाए। राइटर्स आई वांट टू नो हाउ अबाउट द राइटर्स असां वटि न आहिनि, राइटर जो असां उन लेवल वॾो इशू आहे, राइटर्स त या तो गाना थो लिखे त स्टोरीज़ शॉर्ट फिल्म्स या ॿियनि शयुनि जो असां वटि न आहिनि सिचुएशन या ईअं अंडरस्टैंडिंग कोन्हे उन त सब्जी फीलिंग छा आहे, राइटर असल में आहिनि जाम, पर हाणे हू लिखी छा कनि, हुनमें कुझु हुनखे वरे सरे त कुझु कोन, हाँ फॉर एग्जाम्पल हिकिड़ी का शइ आहे उनखे माना हिकिड़ी पेंटर आहे पेंटिंग ठाहे एग्ज़िबिट कराए थो, उहो माण्हू पसंदि था कनि वठनि था पैसा था ॾियनि, हाँ राइटर जेको पंहिंजो आहे उहो छा करे कहाणी लिखी किराए वञे, छा करे हिते केरु वठंदो बि कोन कहाणी, तंहिं करे हू 2 कहाणियूं लिखियो मार्केट में वेठा, पर इहो जेको राइटिंग वारो जेको सा इशू आहे उहो माना इवन पंहिंजे सिंध में न ठहियो, पाकिस्तान में बि आहे, बॉलीवुड में बि आहे, तव्हां ॾिठो हूंदो माना इलाही हंधि इहो राइटर वारो इशू जेको आहे माना राइटर सही एग्ज़ैक्ट उहो शइ जी माना मां ॾिठुमि त छा आहे अक्सर करे गाना लिखनि था, पर माना अहिड़ो को राइटर आहे जेको मूंखे सम्झे त हिकिड़ो आर्टिस्ट मज़र छा थो सोचे, छा थो सम्झे, छा फीलिंग्स आहिनि, छा थो करणु चाहे, छा थिए थो हुन ज़िंदगी में, या सब्जी वारो या माना जेके प्रोफेशन्स आहिनि असां वटि इन्हनि जी शइ जो बि असां सर राइटिंग असां में इहो थींदो असां जेको लिखंदा आहियूं असांजो हिकिड़ो थोरो माना बि आहे जेको तव्हांखे ॿुधायां जेको आम बि आहे, असां सर जंहिं महिल राइटिंग जंहिं महिल ॿिया जेके राइटिंग कंदा आहिनि उहो माना हिकिड़ो जॾहिं फिल्म त 2-3 ॿियूं फिल्मूं ज़हन में रखी पोइ राइटिंग कंदा, ॾाढो ग़लति बि आहे, तव्हांजो पंहिंजो न आहे, न तव्हां पंहिंजी ओरिजिनलिटी विञाए वेठा यार, हाणे माना हिते आयासीं असां मिसाल तौरु असां आयासीं मिसाल तौरु अहिड़े तरह जो आइडिया, हिकिड़ो इंटरव्यू वठण वारो 2 ॼणा हिते वेठा आहिनि, तेसीं माना हिकिड़ो इंटरव्यू वठण वारो चवे तव्हां थोरो सिधा थी वियो कीअं वेठा आहियो, हीअं करे मतिलबु आम हिकिड़ो असां वेठा हिते ॾिसो तव्हां सां ॻाल्हाईंदे आम हिकिड़ो आइडिया अची वियो, असां को सोचियो कोन्हे त माना बसि सही थी वियो, हेॾा हुन थोरी माना करे पियो कैमरा में न ॾिसी न करे फनी हिकिड़ो थी वियो, त माना अहिड़े तरह जो आम लाइफ खे तव्हांखे माना पंहिंजी पर्सपेक्टिव सां ॾिसणो पवंदो, उन फिल्मनि जे पर्सपेक्टिव सां कोन ॾिसणो पवंदो, तॾहिं तव्हां सुठी राइटिंग स्टोरी जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि आउं करणु चाहींदुसि त ॾिसो तव्हां माण्हू केतिरा आहिनि, हाणे हर माण्हू जी पंहिंजी हिकिड़ी लाइफ आहे, उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी ज़िंदगी आहे,
उन जी पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि हुनखे दुख बि मिलिया हूंदा, ख़ुशियूं बि मिलियूं हूंदियूं, कई वाक़िया बि थिया हूंदा। बिल्कुलु घणा माण्हू आहिनि, हाणे सम्झो त इहे सभु कहाणियूं पयूं आहिनि। सभु कहाणी पियो तव्हां रुॻी हिकिड़े माण्हू सां कचहरी त करियो, हा, विहो त सही, ॻाल्हायो त सही, ॾिसो त सही, रिसर्च कोन्हे असल में, बस जल्द आयो लिखियो वा जान चढ़ाई भॼो। तव्हां यार तव्हां रुॻी इन माहौल में घिड़ी वञो। असीं ख़बर आहे रुॻी माना सिराणी स्टाफ खां रुॻी शाना चौक ताईं वेंदा आहियूं, हिकिड़ो किलोमीटर पंधु आहे, हिन जे अंदरि बि असांखे कई कहाणियूं मिली वेंदियूं आहिनि, कई कहाणियूं मिली वेंदियूं आहिनि। अच्छा, वाह 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 वाह। अच्छा, त बिल्कुलु मां सम्झो अचे थो गाने जी तरफ़ हलणो आहे, त तमामु सुठी कहाणियूं उते त माना हिकु जहिड़ा ई मसइला हूंदा या माना डिफरेंट मसइला हूंदा, बिकॉज़ इलाइक़ो साॻियो, पाणी साॻियो हूंदो, माना सिस्टम साॻियो हूंदो, लाइन ऑफ सिचुएशन साॻी हूंदी, ऐं इट्स ऑल अबाउट सॼो अचे थो नंढे ॿार जूं ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि, पूरियूं कोन थियूं थियनि। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त आऊं माना साइकिल 3 टायरनि वारी साइकिल हलायां, पर न पई मिली सघे। मुंहिंजी ख़्वाहिश आहे इंतज़ार वेठो करे, हा मुंहिंजी ख़्वाहिश आहे त माना मूंखे नंढड़ो को माना मोबाइल मिले। हर कंहिं नंढे ॿार जी नंढी ख़्वाहिश हूंदी आहे, वॾे जी थोरी हुन खां वॾी ख़्वाहिश आहे। इहे नंढियूं नंढियूं ख़्वाहिशूं बि हिकिड़ी कहाणी हूंदियूं आहिनि। असीं माना को माना जेकॾहिं क़ौमूं सुधरंदियूं आहिनि या क़ौमियूं पंहिंजी तक़दीर बदिलाइनि, इट विल टेक टाइम, सदियुनि जो प्रोसेस आहे, सालनि जो प्रोसेस आहे, को 5 महीननि जो या महीने जो न आहे त राति जो सुबुह सां, इट विल टेक टाइम। बट सवाइ मां त हमेशह चवंदो एजुकेशन सां ॿियो को बि हल न आहे। ऐं ईअं त बेताज़ा टैलेंट मौजूदु आहे, ऐं अहिड़ा आर्टिस्ट ॾिठा आहिनि टिकटॉक ते, त असीं चवंदा असांखे त एक्टिंग ईंदी न आहे, हुननि खे एक्टिंग कनि था, उहे एॾो ॻाल्हाईंदा आहिनि, असां ॻाल्हाए कोन था सघूं, असीं पाण फिका थी वेंदा आहियूं। मां पाण थो चवां, लाइव थो चवां, शो में थो चवां इहो, त समटाइम माण्हू परेशान थी वेंदा त दे आर डूइंग अमेज़िंग। हिन फ़र्क़ु एतिरो आहे त हुनखे चांस न मिलियो, मूंखे चांस मिलियो, मां टीवी ते अची वियुमि, मां पंहिंजे तरीक़े सां कमु कयो। सो पंहिंजी इंडस्ट्री ते लेट्स कम टू द बैक पॉइंट, त असां पंहिंजी इंडस्ट्री खे प्रमोट कयो, जीअं तव्हां आहियो ॿिया, ऐं असां वटि माना जीअं स्टैंडअप कॉमेडियन, स्टैंडअप कॉमेडियन असां वटि तमामु घटि आहिनि, असां वटि 2-3 मख़सूस चेहरा आहिनि, हुन खां पोइ बि माण्हू न आहिनि, त हुनजी तमामु हिकिड़ी कुलिकल लैंग्वेज आहे सही। इन्हनि माण्हुनि खे बि तव्हां बि उन कैटेगरी में अचो पिया, तव्हां ओवरऑल सोचो पिया, तव्हां डायरेक्शन बि कंदो आहियां, ऐं जेको आहे सीरियस बि कंदो आहियां, कुझु बि कंदो आहियां, इट्स ऑल अबाउट तव्हांजो थोरो फनी ह्यूमर त आहे न तव्हांजी वीडियोज़ में, असांजो थोरो डिफरेंट आहे। बाक़ी इहो तव्हां स्टैंडअप कॉमेडियन जेके आहिनि उहे त आहिनि, ॾिसो जीअं पाण सिंधी में पाण चऊं कचारी आहे मोह, हा कचहरी, असल में उहे स्टैंडअप कॉमेडियन ई आहिनि, एॾो बि कमु स्टार्ट करे केॾा कमाल आहे न, निजे असीं त हाणे बीहारे छॾियो, कई ख़बरूं अहिड़ियूं थींदियूं जो माण्हू ख़ुदि खिली वेंदो। कॉमेडी इहे त स्टैंडअप कॉमेडी इहे ई आहे। इमरान त सीरियस फिल्म ठाहींदो, मूं हिकिड़ी सीरियस फिल्म ठाही, उहा कॉमेडी थी मूं त ठाही त माना हिकिड़ो पे आहे, उहो पुटु खां ख़्वाहिश थो करे, मोटर साइकिल वठी ॾे, उहो नथो वठी ॾे, घर छॾे हलियो थो वञे, ऐं पुठियां हुनजी ॿाहिरि ज़िंदगी कीअं थी गुज़रे, खीसे में रुपयो बि कोन्हे। इहे मूं हिकिड़ी माना सीरियस फिल्म सोची, जॾहिं फिल्म ठाही बि हिन ते फनी थी वई, त वञे थो धिका थो खाए, को हुतां को धिका थो ॾे, को हुतां थो ॾे, का शइ थो खणे, पेर थो रखे, उहो शेर ख़ाली थी निकिरे, फनी अहिड़े हिसाब सां सॼी फनी थी। असल में छा आहे सर, जिते ॾुख जी इंतिहा हूंदी आहे उहा कॉमेडी आहे, उहा कॉमेडी। माना जी मिसाल जे तौर ते हमरा हिकिड़ो वञे पियो, केले खलंदा किरियो, ॾही पियो, ॾुख कहिड़ी ॻाल्हि आहे न, किरियो आहे, पर ॿियो माण्हू छा कंदो, हुन ते खिलंदो, अरे यार हिते किरी वियो। सो बिल्कुलु हिकिड़ो ख़ूबसूरत गानो प्ले कंदासीं, गाने खां पोइ कचहरी कंदासीं, डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक। वेलकम बैक वीएस, वेलकम बैक। अॼु असां सां गॾु इमरान ऐं फाज़िल गॾु आहिनि, ऐं सच ॿुधो न, तव्हां सोशल मीडिया ते फेसबुक ते वञो, ॾाढो सुठो कमु पिया कनि, पंहिंजे आर्टिस्टनि खे सपोर्ट कयो, लाइक कयो, इन्हनि खे शेयर कयो, इन्हनि खे प्रमोट कयो, इन्हनि खे सजेशन्स ॾियो, इन्हनि खे इलाही सपोर्ट जी ज़रूरत आहे, बिकॉज़ इहे अॼु कमु करे मूंखे पूरो यकीन आहे त इंशाल्लाह इंटरनेशनल लेवल ते वञी कमु कंदा, पंहिंजो सिंधी जो नालो रोशन कंदा, ऐं इन्हनि खे सपोर्ट कयो। तव्हां छा था एक्सपेक्ट कयो ऑडियंस में, तव्हां छा सोचो आहे त इहो कमु स्टार्ट कयो आहे, एक्सपेक्टेशन छा आहिनि तव्हांजी माण्हुनि में, छा करणु? सर एक्सपेक्टेशन इहा आहे त माना जेके आहे न वॾियूं उमेदूं आहिनि, ऐं असांखे जेके माना फेसबुक ते जेको असांखे ॾिसंदा आहिनि माण्हू, असीं वीडियो ॾींदा आहियूं, तक़रीबन माना हिकिड़े ॾींहं में माना 50,000 60,000 ॾिसी वेंदा आहिनि, लख 2 लख ॾिसी वेंदा आहिनि, जेके वाकई जेकॾहिं इहे ॾिसनि पिया त हीअ सुठी ॻाल्हि आहे, पोइ मां सभु इहे सपोर्ट पिया कनि, इहे सभु मिली करे सची में सपोर्ट कनि, सपोर्ट इहा कनि, सब्सक्राइब कनि। इमरान खे ई चवंदो आहियां, इमरान सोच त हीअ माना 100 200 1000 माण्हू पंहिंजी नज़रनि जे साम्हूं वेठा आहिनि, हाणे पाण ॾिसनि पिया, हाणे हूअं तव्हां वटि केतिरो टैरिफ, केतिरो माना कहिड़े किथों माण्हू तव्हांखे अप्रोच कंदा आहिनि, ॾिठो घणो ऑडियंस तव्हांजी किथों आहे? न पूरो मीरपुर पास आहे, टंडो लाड़काणो, थर, पूरो। अच्छा, अॻिते छा सोचो था, किथे वेंदो हाणे शूट करणु, सिर्फ़ु हिते ई शूट कंदो या ॿिए हंधि प्लेन आहे तव्हांजो? असांखे सर जेकॾहिं मौक़ो मिलियो त असीं काफ़ी जॻहियुनि ते वेंदासीं। अच्छा, जेकॾहिं असांखे मौक़ो न मिलियो त हिते वेठा हूंदासीं। सर इहो त माना असांजो माना मिसाल तौरु
जहिड़ी स्टोरी हूंदी अॻियां अगरि कोई बजट अचे थो वग़ैरह कीअं। टीवी खे तव्हां कीअं था सोचो, टीवी ते छा सोचो, टीवी ते कमु करण जो केतिरो शौक़ु आहे, छा कंदा टीवी ते, छा सोचो? सर असांजो इहो माना कंटेंट जेको हुजे न त उहो जेके आहे न हा कंटेंट जेको हुजे न त उन ते सर असांजो आहे कंटेंट ते तव्हां सोचो आहे त त घणो? माना पोइ उहो टीवी ते हुजे चाहे कंहिं ते हुजे, असां कंटेंट बहितर आहे त पोइ असां जिते किथे कमु करणु। अच्छा, वेरी गुड, तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं ॿियनि सब्जेक्ट्स ते केतिरो कमु करण जो सोचो आहे त कहिड़नि सब्जेक्ट्स ते हाणे कमु करिणो आहे? एजुकेशन छा सोचो, एजुकेशन छा? सर एजुकेशन ते माना पूरी फिल्म ठाहिण जो हा असांजे एजुकेशन जे दिमाग़ में वॾी फिल्म लॻी पई असांजे, पर असीं सोचूं था जेके आम रवाज जेके मसइला आहिनि, आम रवाज जेके ज़िंदगियूं आहिनि, नंढड़ा नंढड़ा मसइला इशूज़ आहिनि, उन्हनि ते असीं ठाहींदो असांखे माना वधीक सुठो लॻंदो। अहिड़ी कोई स्किट, अहिड़ी कॉमेडी आहे जेके तव्हांजी वधीक जिते क्लिक थी जो आहे, को थोरो स्किट पेश कयो त सुठी ॻाल्हि आहे, थी वञे लाइव करे वेंदो, लाइव करे वेंदा मतिलबु सम्झो जेको तव्हां कमु कयो आहे हा उन्हनि में थोरो ॾुखियो आहे पर ॾुखियो कीअं आहे? ॾुखियो गॾिजी था कयो न, गॾिजी था कयो, चलो ओके ॿुधायो कहिड़ो छा सीन हो जेको तव्हां माना ॿुधायो? पर गिफ्ट वारो करे वेठो न गिफ्ट वारो कीअं मतिलबु? न असल में फाज़ल अचिजी वियो हाणे, फैज़ल सोचे आऊं कयां कीअं मैनेज? अरे इहो त फादर खे आउं ॾिनो गिफ्ट, हिकिड़े असांजी वीडियो हुई त हुनखे ॾिनो गिफ्ट। माना केतिरा व्यूज़ आहिनि हिकु वीडियो ते तव्हांजा अंदाज़? सर माना पोइ ईअं ही माना वीडियो मुंहिंजे ख्याल में 75,000 76,000 थी विया। असांजी सऊदी या मोपो ते मिलियंस ते आहिनि व्यूज़ आहिनि। तव्हां माना थोरो करे ॾेखारियो न, ख़बर पए न तव्हां रियल आर्टिस्ट आहियो आहे के फाज़ल छो यार, लेट्स छो सर ही गिफ्ट तो मूंखे ॾे, ॿियो कुझु ई कोन्हे, ऐं बकी तो ॾे तव्हां पाण में कयो। चलो तव्हां फ्रेम तव्हांजो 2 शॉट वारो फ्रेम आहे, ओके तव्हां जस्ट डू इट न। हल आउं माना तोखे ही ॾियां ठीक है तव्हां भले मतलब थोड़ो मतलब समझो टीवी जो मीडियम आहे, मतलब थोड़ो वो वेलकम बैक वियर्स, गानो ॿुधो, उम्मीद कयो एंजॉय कयो। इमरान ऐं फाज़ल ॻाल्हिनि ऑल द वे फ्रॉम बदीन खां, ऐं तमामु सुठा आर्टिस्ट आहिनि, तमामु टैलेंटेड आर्टिस्ट आहिनि, ऐं हिन वक़्तु सोशल मीडिया जेका सेंसेशन लॻा पिया आहिनि। असीं हाणे आऊं तव्हांखे न हीअ शाल ॾियां पियो, तव्हां हेॾो तव्हां कंदा आहियो, हीअ त अजरक ॾिनो, पर हाणे तव्हां शाल वारो जेको थोरो न स्किट पेश कयो, सभु फर्स्ट क्लास ठीक सां। इमरान भाई खे वेलकम चऊं था, स्टूडियो में अची चुका। इमरान भाई प्लीज़ कम, इमरान भाई प्लीज़, इमरान भाई सो इमरान बोल, तव्हां करे वठो सर, करे वठो। ठीकु आहे। हा अच्छा ही इनके लगा ठीक है, थोड़ो एक्टिंग है थोड़ी। ओके हाँ श्योर क्यों 5 मिनट टमाटा। अस्सलाम वालेकुम। अरे क्या रही यार, खुश है चंगो लग यार। मुझे साल गिराए तो मुझे कौन विसारे यार तो यार सारे एरिया में ठायो बियो पक्को यार हूं यार ठायो बियो दा केड़ा हाल खुश है दुआवन ठीक यार ठाई मस्त ॾाढी क्रीम हणे ठाई हां लगे था जो बर्थडे गिफ्ट तक मिलदा है बस यार छा करियो देख बस यार तोला मना व्योस शहर हां तो मना अली किता किता मना मु गोला करे पुछा करे तुझे लाई शाल वठी आयो यार ताज वरी मेहरबानी यार फाजल के दिया मुझे यार भी यार सबर कराण एड़ो यार हां सफा ना आगे शाल बाल कौन मिली है जान नहीं हां कौन मिली है यार न मिली तो न्यू ना यार डी गाल मसलो कोने खबर है शाल किथा आई किथा आई है डाडो वठी आयो सऊदी मा अच्छा हां हां शाल भी सऊदी है हां शाल भी सऊदी में उनजे जरिए केंजे जरिए वो पानी वाले जहाज में उता मोकली है अच्छा अच्छा हां भला वठी यार सबर कर न यार जानी सबर कर यार मुझे लाठी दे हाने वो तो ध्यान तो बस यार हाने तो इते छाए भला तो एडी तक्कर थ यार बस यार मानो वेठा इज्जतदार मानो वेठा मुझे सामो यार तो हया शर्म जो होंदो यार मानो तो के ध्यान तो भाई कलर सुठो आ ने ना कलर किथों है कलर सुठो आ डाडो कलर की है भला कलर माशाल्लाह सुठो है हां हाला में ठरायो हाला में अरे बाबा अरे 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 वाह दे ये सा ये जोरी न वट दिया जाएगा यो ना मेहरबानी यार यो को तरीको थरी है ना मतलब थोरो बस सही मुझे है वठी है बस सही है मानो मन रया कोने मुआशरे में हलिया कोन आयो ना चाहे की वठजे ही छिके वठो यार ना यार मुझे जानी ॾिठो ना मूंखे तुंहिंजी इहा ॻाल्हि कोन वणी यार वो गलती ना वो खण बस उछलाए खणी आणे ॾियूं बस ना एॾा इज्जत जे लाइक ई कोन आहे गिफ्ट था वठो यार तूं अहिड़े ॾींहं ते पैदा कीअं थिए न हिकिड़ो यार हूंदो आहे न हिकिड़ो पर ठहियो भला वठ देव न पहिरीं हथ साफ़ कर शाबाश ॾिसो ख़ुशबू आहे न ठीकु है भले यार हथ न सही जल बिस्मिल्लाह बाबा अरे यार छा सही बाबा सही पाए भी यही दे जब पे सही पाए बस हां सही थी बस ई थी वे इनारे लाइक की कोन है गिफ्ट जे और वना खणी दो वना बस न ये करबो यार
तोसां कोन जानी तोखे चयो मूं कुझु चयो न न तो कुझु कोन चयो न जाने तोखे थोड़ी चवंदा मुंहिंजो भाउ आहीं यार हा पुठ पर आउं पाण तो पराए वे टक्कर ते ॾिस तूं भाउ यार तूं तॾहिं त मूंखां 32 साल अॻु में अची आहीं दुनिया में एॾी तकड़ हा ठया छॾ हथ हथ कर शाबाश सिधो थी बि ई साह अंदर कर साह अंदर बिल्कुल अंदर यार हा शाल जे बाबा तो शाल इम्पोर्टेंट शाल है ठीक है ठयो बिल्कुल चुप कर मैंने ही बीबी थोड़ो माफ कर सीधो 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 इन जे बराबर ॾिसी वियो इन बराबर ठीक है बिल्कुल ते ठीक है मेजरमेंट जो हूंदी आहे न इंसान जी मन पोइ फीलिंग सुठी ईंदी आहे सही तो री छा करी चुप कर भाई ये थियो ये बीबी माफ करियो ठीक है ये थियो किया गुड हा गुड इज दैट गुड सही है ठीक है न चोर न ताड़ न दो साईं हैप्पी बर्थडे साईं तव्हांजी वॾी महिरबानी इच्छा यार बस वरी छा कयो यार मूं? ॾिठो नहीं यार अरे बा तूं मूंखे शाल ॾिनी न मूं बाबा, पाती हिनजे लाइक़ी अरे कोन्हे। वो खण पंहिंजी शाल बस मूंखे खपे ई कोन यार तुंहिंजी शाल कसम सां यार ज़लील करे छॾियो त हिकिड़ी का अजरक वरे करे ॾिनी अथई ये शाल आहे हुन में जेको मुंहिंजो ज़लील पुछणो थो खण पंहिंजी शाल मूंखे खपे ई कोन ऐं ईअं सही बस यार दोस्ती में हा ठयो ठयो बाबा ॾिठो नहीं पर बाबा बस ॾिठो अच्छा बस चलो चलो ठीक है थैंक यू सो मच सर बस केना शाल ताई माना जेको गिफ्ट माण्हू ॾींदो आहे ॾाॾे जी शाल आहे साईं ॾाॾे जा कोप जेका हुन में मूंखे माना 3 महीना रोलई हा कोपन जी बि वीडियो हा नहीं वो कोप पोइ साईं मुंहिंजा कोप मूं ॾिनमें पोइ कोपन जा पैसा भरे ॾिनमें पोइ स्पीकर मूंखां खणी पोइ हुनजे बदिले में छा छा खणी त ही सऊदी वारो कोप हिन मां जान न छॾाए सघे एयर शाल खणी हिन में मूंखे ज़लील कई छा बरअल्ला मुंहिंजो ॾाढो इमरान फाज़िल तव्हांखे थैंक यू सो मच तव्हां अॼु शो एॾो भलो कोन एक्ट करे सुठो सुठो आहे सुठो तमामु सुठो आहे ऐं जेको आहे मुंहिंजो बेस्ट विशेस तव्हां सां गॾु आहिनि सच पुछो तव्हां हिन वक़्तु ॾाढो सोशल मीडिया ते बाक़ाइदा हलो पिया अॻिते खोड़ सारो पाण कमु कंदासीं ऐं तव्हां हमेशह वेलकम कंदुमि ऐं जेके ॿिया डिफरेंट शोज़ आहिनि उन में बि तव्हांखे ज़रूरु इनवाइट कबो ऐं हिकु नंढो को मैसेज ॾियणु चाहियो था ऐं दिस इज़ लुक एट द कैमरा एनीथिंग सर असांजो माना पहिरीं आउं थो ॾियां वारा ठीक आहे वॾो तव्हां या पर बहरहाल तूं ॾे नंढनि जो दौर आहे ठीक आहे मां चांस मुंहिंजो असांजो मैसेज सिर्फ़ु इहो आहे त सभ खां वधि खां वधि जेको तव्हांजो जेको पर्सपेक्टिव आहे न जेको तव्हांजो पंहिंजो ख़्यालु आहे उनखे तव्हां अॻियां रखो माना पहिरीं पंहिंजो जेको पर्सपेक्टिव आहे एजुकेशन में हुजे इवन तव्हांजी फील्ड में हुजे तव्हांजे घर में हुजे किथे तव्हांजो पंहिंजो पर्सपेक्टिव उनखे अॻियां रखो ॿियनि जी ॻाल्हियुनि ते न लॻो ऐं बेस्ट रहो ख़ुशि रहो हैप्पी रहो यार सराहना श्योर मुंहिंजो मैसेज इहो आहे त जेके बि दोस्त आहिनि उन्हनि खे नंढो बि जेकॾहिं आर्ट अचे थो ॿियनि माण्हुनि जे चवण ते अची करे महिरबानी करे उनखे छॾियो न माना नक जा ॾाढा थी वञो माना चवंदा आहिनि सफ़ा नक जा ॾाढा थी वञो चओ त बाबा हीअ असांखे इन आऊं करिणो तंहिंखे महिरबानी करे ॿियनि जी ॻाल्हियुनि में अची करे पुठिते न कंटिन्यू कंदा माना छॾियो न चलो चलो हमेशा कंटिन्यू कयो थैंक यू सो मच बेस्ट विशेस थैंक यू सो मच यार तव्हां आया सो वरी हिकिड़ो गानो पहले कंदासीं गाने खां पोइ प्रोग्राम ख़तमु थियो वरी इंशाल्लाह अॻिले हफ़्ते मिलंदासीं तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखो मूंखे दुआनि में यादि रखो अल्लाह ने कबान थैंक यू